अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? टेटू लॻा पिया, उथो वियो पाण था कन जेका क्रेन मिशन तव्हांखे खंबे खणी थी वञे पई। अॼुकल्ह ॾिसो था पिया त रिश्तनि में मिठास ई नाहे रही। अॻे हूंदा त असां परचाए ईंदा हुआसीं पंहिंजे माइटनि खे, शादी आहे ओ सालनि जा साल जेको आहे सो कावड़ हूंदी हुई माण्हू। ऐं ॿियो अॻे असां वटि हिकिड़ो रवाजु हूंदो, केॾा बि खून खथूरियूं हुजनि, माण्हू अगरि तव्हांजे घर का न्याणी साइणी वठी आयो त 7 खून माफ़शी वेंदा हुआ। ऐं हाणे मां वारे ॿार खे तूं चंबो छो हयो आहे, इन ॻाल्हि ते शादियुनि बिरादरियुनि मों ई माण्हू निकिरी विया आहिनि, न भत ते अचनि न मयत ते अचनि। त अॻे जेको हूंदो हुओ हिकिड़ो प्यारु वधीक हूंदो हुओ, ॿियो माण्हुनि में सहप हूंदी हुई, हिक ॿिए सां माना अगरि जहिड़ो शी बि वञे थो कंहिं ॻाल्हि ते त पोइ उनखे दरगुज़र करे माण्हू अॻिते वधंदा हुआ, हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा, हिक ॿिए खे मेड़ियूं खणी वेंदा, परचाईंदा। हाणे मेड़े खणणु वञण त चई जो ईगो थो हट शे पियो। मां चयो इहो कहिड़ी जेका तमीज़ आई, माण्हू रिश्तनि खां वधीक शइ आहिनि छा तव्हांजा ईगा जेका अंदर जी तव्हांजे अना आहे त उहा वधीक वई आहे। अदी मां ॾे छो वञा, पहिरियों मां ॾे हो अचे। जा अॼुकल्ह जेके हिक ॿिए सां ॻाल्हाइनि था दोस्त, त फलाणे मां ॾे मैसेज न कयो आहे, मां छो मैसेज कयांसि। मां चयो छो आहे मैसेज त फ्री लॻा पिया आहिनि, अॼु त व्हाट्सअप जो दौरु आहे, बसि ईअं फ्री में रुॻो हीअं कर त तव्हांजो दुनिया में अलाए किथे थो वञी करे मैसेज पुॼे। त पाण में जेको आहे सो माण्हू खीर खंडु थी रहे, हिक ॿिए सां प्यारु करे, इहा असांजी सकाफ़त बि आहे, असांजो मज़हब बि इन शइ जी इहो थो करे त तव्हां पाण में हिक ॿिए सां सुलह करे रहो, प्यार में रहो, मोहबत में रहो। बाक़ी हाणे अॼोकी जनरेशन मां जंहिंखे बदफ़ज़ीलती चवंदी आहे, मां चयो तव्हां में फ़ज़ीलत कोन्हे का, फ़ज़ीलत इहा त तव्हां वॾे नंढा ई कोन्हे का, तव्हां में प्यार मोहबत न आहे, बसि असांजो ईगो थो हट शे पियो। मां चयो हाणे छा मां हिन महिल वेही करे तव्हांखे चवां त अॼु मां जेको आहे सो तव्हांखे जीअं हर प्रोग्राम में हिकिड़े गेस्टड़े सां मिलराईंदी आहियां या गेस्टड़ी सां मिलराईंदी आहियां, त अॼु तमामु सुठो असांजो सिंध जो तमामु सुठो जेको आहे सो रेपर। हाणे मां त ख़बर अथव पुराणे दौर जीअं मां ॿुधंदी आहियां आबदा परवीन खे क्लासिकल ॿुधंदी आहे, पर अॼुकल्ह म्यूज़िक में अलाए राको अची वियो आहे, अलाए इराको अची वियो आहे, अलाए इहो छा छा अची वियो आहे नवां। चए मां हिकिड़े छोकिरे सां मिलियमि, चए अबा तूं छा कंदो, चए मां रोस्टिंग कंदो आहियां। मूंखे त सम्झ में आई कोन, मां चयो इहो रोस्टिंग सिंधी छा आहे? चई मासी मां ऑनलाइन वेही करे माण्हुनि जी बेइज़ती कंदो आहे। मां चयो पोइ एॾी बि कमाए थो? चई मासी वॾो पैसो थी ॾिबे, पाकिस्तान में वॾा वॾा यूट्यूबर रोस्टिंग था करनि पिया। मां चयो भाउ पोइ सही आहे, पोइ एवॉर्ड त मूंखे ॾियो न। मां चयो मां त ईअं माना पैसनि खां बिना माण्हुनि जी बेइज़ती करे ईंदी आहे, तव्हां त खणी माना अञा नंढड़ा आहियो। मां चयो पर मूंखे कोई नथो पुछे। चई मासी तुंहिंजी का इहा ई बेइज़ती अगरि तूं टीवी ते अचे करे या यूट्यूब ते कर त पोइ तोखे पैसा मिलंदा। मां चयो इहो बि वॾो फन आहे। त माना नवां ॿुधायांव थी त अॼुकल्ह नयूं जेके शयूं ईजाद थियूं आहिनि। त अॼु जेको मुंहिंजो गेस्टड़ो आहे उहो बि माना हिकिड़ी नई माना हिकिड़ी उहा अॼुकल्ह हले थी पई दुनिया जहान में रेपिंग में। हाणे इहो वधीक त पाण ॿुधाईंदो त रेपिंग सिंधी छा आहे। मां हाणे अणपढ़ियल माई खे ॻोठाणी खे कहिड़ी ख़बर त रेपिंग छा थींदी आहे, वधीक पाण ॿुधाईंदो त तव्हांखे वधीक इंतज़ारु नथी करायां। बाबर अली मंगी मां सां गॾु आहे। बा ख़ुशि आहे? टेटो लॻो पियो आहे? खैर वीआईपी मज़े में सफ़ा अमन। उथे वे पाण तो? उथां मां पाण तो यार, पहिरियों माण्हू उथारींदा हुआ, हाणे पाण उथंदो आहे। अच्छा पहिरियों माण्हू उथारींदा आहे? पहिरियों माण्हू उथारींदा हुआ। इहो छो भला? इहो पहिरियों लेज़ी हूंदो हुउमि, थकियल हूंदो हुउमि, जेको आहे धिकनि ते हलंदो हुउमि। अच्छा धिकनि ते हलंदे, हाणे पाण तो उथे? पाण तो हलां। अहिड़ो छा कयो तूं जो जेको आहे सो हाणे पाण? मां तव्हांखे ॿुधायां धिकनि ते कीअं हलंदो हुउमि। मां 9th में धिको पास, 10हीं में धिको पास, 11हीं में धिको पास, 12हीं में धिको पास, यूनिवर्सिटी में अची पढ़णु शुरू कयो हूअं। न पहिरियों छा भला तोखे मौत पियो चढ़े छा पढ़ंदे? पहिरियों छा कान पढ़ी मूंखे ॿुधाए इहो। यार अलाए नंढे लाइ स्कूल घुसायो वॾो। अच्छा माना भॼी वेंदे स्कूल? हा माना स्कूल वेंदो ई न हुअमि न। हिकिड़ा थींदा आहिनि जेके रिसेस में मोटींदा, तूं वेंदो ई न हुई? मां हा रिसेस में छा, रिसेस थींदी मां घर सुम्हो पियो हूंदो। वाह वाह, एॾा त मां हिकिड़ो तोखे सदकू कयां। माशाल्लाह तूं मुंहिंजो बि रिकॉर्ड टोड़े वियो आहे। बिल्कुलु ईअं ई। मां बि माना 2 दर्जा पढ़ी, मां उन खां पोइ स्कूल जो बूथ ई न ॾिठो। मां 8 दर्जा पढ़ी, बूथ न ॾिठो। पढ़े माना 8 दर्जन ताईं ॾिठो तूं? ॾिठो। उन खां पोइ तोखे माना इहो शरफ़ हासिल छो जो तूं माना स्कूल वञणु छॾे ॾिनो? हा इहो बस माना तमामु सुठो कमु कयो तूं। मां दिलि चए थी तोखे एवॉर्ड ॾियां हिकिड़ो। अवॉर्ड कहिड़े तरीक़े जो? माना स्कूल न वञण जो नओं कैटेगरी ठाहे। हा या नई ठाहिणु घुरिजे मुंहिंजे ख्याल में। न इहो मां हाणे तोसां मज़ाक थी कयां, पर स्कूल वञो, स्कूल में पढ़ंदव न त बाक़ी छा बचंदो तव्हांजे लाइ। बिल्कुलु ईअं। भला कहिड़े शहर जो आहे तूं? मां सखर जो आहियां। सखर जो आहे? हा इहो मीनार ॾिठो थी? मीनार ॾिठो। चढ़ियो आहे मथे ई कॾहिं? हा शहर नज़र ईंदो आहे? हा शहर नज़र ईंदो आहे। अलाए मूंखे वॾी दिलि चवंदी त मां इन ते वञी ऐं शहर ॾिसां। हा
पर कॾहिं वञण थियो न अंदरि ॿुधो आहे 84 ॾाका मां चयो मां कुराड़ी ज़ाइफ़ां काॾो चढ़ी सघां ॿियो ऊंदहि बि आहे न तव्हां चढ़ी वेंदो जेको आहे एॾा ॾुखिया ॾाका न आहिनि एॾा ॾुखिया न मतिलबु तूं नौजवान छोकिरो आहे तुंहिंजे लाइ हूंदो मासी तव्हां बि नौजवान हो छो ॾिसो मूंखे नौजवान थो करे इहो जेको मूंखे तारीफ़ कंदो आहे या लेन हणंदो आहे न मां चवंदी आहियां अबा गंबट वारे अखियुनि जे दागदार खे ॾेखारियो था अच्छा फ्री में इलाज जो नंबर मां ॾियांव थी ऐं वाउचर बि मासी मोरा जो थींदो न तव्हांखे डिस्काउंट बि मिलंदो फ्री ते बि डिस्काउंट मुंहिंजी अखियूं कमज़ोर आहिनि है न हा मां गिलास न पाया आहे न पाए ओ भुलियम अच्छा भुली न सच में भुलियम हा ये मां ॾिसो माण्हुनि खे त टिशबा बि यादि थी ॾियारायां पई भला तालीम छा आहे तुंहिंजी छा कर मुंहिंजी मां इंटर मैट्रिक कई आहे उन खां पोइ इंटर मैट्रिक वारी छा ये नई डिग्री आहे छा माना कॉलेज खां पोइ हाणे जैबिस में पढ़ां थो ऐं फिल्म मेकिंग थो कयां फिल्म मेकिंग यार इन जी पढ़ाई इन जी बि पढ़ाई थींदी आहे पोइ इन में तव्हांखे छा था पढ़ाइनि मां त ॾिसो ईअं जेको घरो वांदो आहे उहो फिल्म वञी करे मोबाइल ऐं रिकॉर्ड था करनि पर हाणे जदीद दौर अची वियो आहे न हाणे उहो जेको रिकॉर्ड करनि था हुन में एलिमेंट्स आहिनि साउंड आहे जेको आहे असांजो म्यूज़िक आहे असांजो डायरेक्शन आहे स्क्रिप्ट राइटिंग आहे हुनखे डिफरेंटली उहा सेखारनि था हुनजा कोर्सिस आहिनि उहा डिग्री थी हाणे उहा डिग्री थी अचे पहिरियों डिप्लोमा थींदा हुआ हाणे हुनजी डिग्री थींदी आहे माशाल्लाह इहा घणनि साल जी डिग्री शेप इहा 4 साल 4 साल 4 साल पोइ हाणे तूं कहिड़े साल में आहे हाणे मां फाइनल ईयर में आहियां बसि हाणे मुंहिंजो थीसिस थींदो पास आउट थींदो माना पोइ तूं फिल्मा ठाहींदे पोइ हा मां फिल्मूं बि ठाहींदुमि बट मुंहिंजो डिज़ाइन ॾे बि शौक़ु आहे डिज़ाइन डिज़ाइन छा मेहंदी हणंदी छा माइन खे शादी में कमर्शियल डिज़ाइन हा अच्छा माना ये जेके वफ़का हलंदा हा ये टीवीसीस वग़ैरह ऐं जेको आहे असांजा बिलबोर्ड्स थी विया हे हो प्रोडक्ट फोटोग्राफी हे हो अच्छा माना तुंहिंजी फोटोग्राफी में बि आहे हा फोटोग्राफी में मां 13 सालनि जो हुअमि त शादियुनि में फोटो कढंदो वाह वाह 13 सालनि जो हुअमि जॾहिं पहिरियों न ॿुधाए मां चप्पू जी शादी में तोखे घुरायां चप्पू केरु आहे चप्पू मुंहिंजो पुटु आहे चई चप्पू केरु आहे अच्छा सही आहे ठीकु आहे पर बहरहाल जॾहिं मां न पोइ माना मांखे ॿुधायां त मां तोखे फ्री में कमु करायां न मांखे इहो जेको आहे फ्री में कमु न कंदो आहे फ्री में न कंदो न फ्री में न कंदो पैसा पोइ बाक़ी मां जे कहिड़े कम जो इहे पैसा त मां हुनखे बि ॾिना कंहिंखे जेको फोटोग्राफर घुरायो पर मूं में हुन में फ़र्क़ु हो न मां छोकिरो आहियां मूंखे ज़ाइफ़ां आराम सां पंहिंजे साइड ॾे वठी करे फोटो कढाइणियूं न हो बि छोकिरो ज़ारी ॻाल्हि आहे पप्पू डेकोरेशन वारनि मांखे करे ॾिनो फोटोग्राफर अच्छा उन्हनि मांखे इहे थांवा बि ॾिना इहे जग डिश जेके शींदा आहिनि इहो डेकोरेशन जो सामान जेको शींदो आहे कुर्सियूं बुर्सियूं वरी मां फोटोग्राफर बि उन्हनि खां करायो पर मुंहिंजे लाइ प्लस पॉइंट इहो हो कि जॾहिं मां नंढो हुउमि 13 सालनि जो त जेकी ज़ाइफ़ां हूंदियूं न उहे मूंखे माण्हू बिज़नेस करणु सेखारींदा आहिनि मां बिज़नेस करणु इन उमिरि में सिखियो कि उहो ॾिसंदियूं कि नंढो आहे ऐं हुते इलाही कंज़र्वेटिव माहौल हूंदो आहे चवंदा आहिनि जेको आहे कोई वॾो मर्द न अचे ज़ाइफ़नि जी साइड त उहो जॾहिं मां नंढो हूंदो हुउमि त मूंखे इज़ीली हायर कंदियूं हुयूं त उतां मूंखे इलाही इवेंट्स मिलणु शुरू थिया न हाणे तुंहिंजी घणी उमिरि आहे हाणे मां 23 जो थियो आहे न सोचे छा कां 97 में आहे न घणा पोइ जेको आहे अच्छा घणी पिता घणनि साल जो थियो आहे 97 में हाणे 22 जो थियो आहे अच्छा हाणे 22 जो थियो आहे मां बि 22 जी आहियां अच्छा मां ॿुधाईंदे मां 5-6 सालनि खां वठी 22 जी आहियां वधाई नथी ईअं ई त थींदो आहे ज़ाइफ़ा काथे ॿुधाईंदियूं इहो बि आहे मुंहिंजी अम्मी अलाए 10 साल थी आहिनि 40 जी न थी आहे अच्छा 40 जी नथी 10 साल थिया 30 ते माना स्टॉप 30 ते बाबा बि अम्मी बाबा त वेण त न हिन ॻाल्हि ते बाबा चवंदा तूं वॾो आहे अम्मी चवंदी आहे तूं वॾो आहे इहो थींदो आहे न असांजे बिल्कुलु न नाज़रीन इहा जेका जंग इहा जारी आहे सुठी ॻाल्हि आहे छो जो उमिरि कोई न ॿुधाईंदो आहे पंहिंजी हिन छोकिरे 22 ॿुधाई आहे ऐं मां अॼु तव्हांखे ॿुधायां थी त हे 5 सालनि खां पोइ इंटरव्यू ॾियणु ईंदो त उहो चवंदो त मां हाणे 23 जो थियो आहियां हिकिड़ो साल अलाए कीअं इहो बड़े मुश्किल सां वधाई दे तूं न मां सची उमिरि ॿुधाईंदो आहियां मासी मां कूड़ न ॻाल्हाईंदो तूं कूड़ न ॻाल्हाईंदो सफ़ा ठुक हा ठुक माशाल्लाह सुठी ॻाल्हि भला इहो ॿुधाए त इहो फेवरेट सब्जेक्ट कहिड़ा तूं त माना हेॾी फिल्म ॾे हलियो आहे पर स्कूल में छा हूंदो पसंदीदा सब्जेक्ट कहिड़ा हुया फेवरेट सब्जेक्ट मुंहिंजो हूंदो पाकिस्तान स्टडीज़ इंग्लिश जनरल नॉलेज पोइ तूं भला रुख ई ॿियो करे वई होॾे हा यार जनरल नॉलेज हूंदो मुंहिंजो इन करे हूंदो अक्सर नेशनल जियोग्राफिक ॾिसंदो त मूंखे जानवरनि सां इन जा फैक्ट्स इहे ॾाढा वणंदा जेको आहे फैसिनेट कंदा हुआ उन उमिरि में त थोरो वॾो थियमि हुन खां पोइ वरी हेॾे हली वियमि आर्ट जी तरफ़ कुआ वणंदा थी कुआ न वणंदा सफ़ा न कुआ न ॿिलियूं ॿिलियूं सही मूंखे कुता वधीक वणंदा कुता वधीक वणंदा माशाल्लाह तमामु सुठो भला मीडिया माना हिन साइड कीअं आहे तूं हाणे त अञा पढ़ी थो पियो माशाल्लाह
अञा त तुंहिंजी डिग्री बि कंप्लीट कोन थी आहे। हिन साइड मां ईअं आयुमि की नंढे लाइ मां म्यूज़िक ॿुधंदो हुउमि इलाही, सॼो ॾींहुं हेडफोन पिया हलूं न हुआ। नंढे हूंदे बि मोबाइल हुई न तो वटि? नंढे हूंदे त ज़िद करे वॾो मोबाइलूं जेकी लेटेस्ट मोबाइल ईंदी ज़िद करे पैसा बाबा खे चवंदो हुउमि इहा वठी ॾे। सोनी एरिक्सन आई हुई, उन खां पोइ वरी इलाही नोकिया जी फ़ोनियूं आयूं, हुन लेटेस्ट फ़ोन रखंदो हुउमि जेको आहे। माशाअल्लाह। मां त पंहिंजे ॿारनि खे इहा टाइपिंग वारी मोबाइल नोकिया बि न ॾींदी आहे त मां त नांग वारी गेम न वेही खेॾे सॼो ॾींहुं। मां सम्झां थो ईअं सुठो आहे बिल्कुलु, ॿार खे जेको आहे न 13 साल खां पहिरियां त फ़ोन ई न ॾियणु घुरिजे। न पोइ तूं पाण हिनखे प्रोमोट त मां प्रमोट नथो कयां, मां फैक्ट थो ॿुधायां, मुंहिंजी ज़िंदगी में ईअं थी वियो, पर मां हुन मां सिखियो न की मां इलाही शयूं में रहिजी वियुमि हुनजे करे, पर ईअं न थियणु घुरिजे हा। पर मुंहिंजे ख़्याल में जेको आहे न की सर्टेन एज हुजणु घुरिजे, उन खां पोइ फ़ोन ॾियणु घुरिजे। त म्यूज़िक में ईअं आयुमि की म्यूज़िक इलाही ॿुधंदो हुउमि जेको आहे हुन में जंहिंखे तव्हां डिस्क्राइब कयो था रैपर्स, हिप हॉप हिकिड़ो जेनर आहे, हुन में जेको आहे राइम कंदा आहियूं, जेको आहे पोएम टाइप, जीअं सिंधी में पोएम टाइप हूंदो आहे, त ईअं रिदमेटिक वे में असां ॻाल्हाईंदा आहियूं, त उहा म्यूज़िक ॿुधंदो हुउमि। बेत चई चई करे तूं फेमस थी वई? हा, बेत चई फेमस त न थियो आहियां यार हेॾो, मतिलबु फ़िलहाल न तोखे मां पंहिंजे शो में बाक़ी छा तव्हां घुरायो आहे न फेमस थींदमि, माना इहो फ्यूचर टेंस आहे। अच्छा फ्यूचर टेंस आहे? हा, तव्हांजे शो में मां तोखे त चांवर सोराइण खां कोन घुरायो आहे, भाभी तोखे इन करे घुरायो आहे जो तुंहिंजो कमु माशाअल्लाह माण्हुनि खे वणे थो पियो। बिल्कुलु, थैंक यू। भला पुराणनि दोस्तनि सां कांटेक्ट आहे तुंहिंजो? न दोस्तनि सां कांटेक्ट आहे, सलाम दुआ, बस माना सलाम जी दुआ ताईं बस। हा, सलाम दुआ, मतिलबु पुराणा ईअं ई थींदो आहे न यार, स्कूल जा दोस्त गुज़री विया, हुन खां पोइ उहे हर कोई पंहिंजी ज़िंदगी में बिज़ी थी वियो, हली वियो। जेको आहे मां कराची हली आयुमि सखर मां, उहे दोस्त उते रहिजी विया, कुझु सखर में रहिजी विया, कुझु जी जॉब्स लॻियूं आहियूं, कुझु शादी करे वेही रहिया आहिनि हाणे। त तूं करी तो शादी करे? इहो सवाल ॾुखियो आहे ॾाढो जेको आहे। न माना न कंदे बि ॿुधाए, छा आहे तोखे ज़ोरी थोरे आडियंस ते कराए विधी शादी, त उत त तुंहिंजी शादी कराई। मां कंदुमि जॾहिं स्टेबल थी वेंदासीं। छो हाणे लुॾे थो? ॾाढा सही ॿुधाए, जे लुॾे थो त मां तूं ग्लूकोस पीआरे छॾियां तोखे। स्टेबल सां मुराद के जॾहिं फाइनेंशियली स्टेबल थी वेंदासीं, फाइनेंशियली लुॾां थो। अच्छा लुॾे थो, माना जॾहिं पेरनि ते बीहे, जॾहिं पेरनि ते बीहूं, बिल्कुलु। हाणे हिकिड़ो तूं हथनि ते बीठो, हाणे त पेरनि ते बीहंदे न बा। इहो सिंधी में असांजे चवंदा आहिनि जेको आहे, त असां बि हिन में एड ऑन कंदा आहियूं। अच्छा भला खष्टी हुई, खष्टी नंढे हुई इहे माना नाटी शरारती? न यार, मां उहा शरारती न रहियो आहियां, मां ॾाढो शरीफ़ हूंदो हुउमि नंढे टाइम खां। स्कूल कोन थो वञी, मां शरारती न हुयमि, मां शरीफ़ हुयमि। स्कूल न पोइ वञा, उहो हिकिड़ो अलॻि फैक्टर हो। ऐं मां इहो बि मैसेज ॾियणु चाहींदुमि की स्कूल वञो जेको आहे उहो हिकिड़ो, मां पंहिंजी ज़िंदगी जो फैक्टर थो ॿुधायां की ईअं हुओ, पर हुन सां इलाही नुक़सानु थियो, सही आहे न, त माण्हू बैकवर्ड हली वेंदो आहे। पर शरारती न हुअमि मां, जेको आहे पंहिंजी धुन में हूंदो हुउमि, कंहिंखे तंग न कंदो। भला तोखे शरीफ़ ॾिसी को कुटको ॾेई वियो हुजे? हा, ॾेई वियो बार मार खाधी। कॾहिं के मथो फाड़ियो हुजे? मथो त न फाड़ियो, पर हिकु बार जेको आहे 100 रुपयो खसे आ, छोकिरा मारे बि विया। माशाअल्लाह, उन्हनि छोकिरनि खे पोइ हुन छोकिरनि खे बाबा मुंहिंजो पकिड़े करे धोइण वियो उहो जेको आहे। अच्छा बाबा धोइण वियो? कपिड़ा आहे धोइण वियो? हा, ईअं सम्झो जेको माना बाबा तोखे प्रोटेक्ट कंदो आहे? प्रोटेक्ट कंदो आहे, फुल सपोर्ट नंढे लाइ। माशाअल्लाह, न ज़रूरी आहे, छो जो ॿार जो शरीफ़ हुजे तो जहिड़ो त पाड़े वारनि खे त मौक़ो मिलियो न। हा, भला घर में ॿिए कंहिंखे इन्हनि शयुनि जो शौक़ु आहे, रैपिंग में? हा, मुंहिंजो वॾो भाउ आहे, उहो उनखे बि म्यूज़िक जो शौक़ु आहे। न हिकिड़ो त हूंदो आहे ॿुधण जो? न, उहो बि गिटार वॼाईंदो आहे, कीबोर्ड वॼाईंदो आहे, उनखे बि उहो बि म्यूज़िशियन आहे हिकु तरीक़े सां, पर हुनजो वधीक वरी वेब डेवलपमेंट ॾे रुझान आहे, उहो फ्रीलांसिंग कंदो आहे। आईटी में पढ़ियो आहे, बिल्कुलु। चङो नाज़रीन, असांजी बाबर अली मंगी सां कचहरी जेका आहे उहा जारी रहंदी। फ़िलहाल हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक थी वठां पई, कारे न वञिजो, मां ॾींदी आहियां कुटको सिधो सां, जेको ब्रेक ते हेॾे होॾे शो पूरे टाइम ते अचो, मासी मोरा ऑनलाइन अचे वियो त कंहिंखे मां गैर हाज़ुर न ॾिसां, मां हिते प्रेज़ेंट ऐं एब्सेंट बि हणंदी तमामु, इनजे करे पंहिंजे टाइम ते वापसि मोटी अचिजो। नंढिड़ो ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, असांजी जेका कचहरी जारी आहे, ऐं अॼु मां तव्हांखे ॿुधायां पई त असांजो तमामु सुठो हिकिड़ो रेपर, मां हिन खां इहा ॻाल्हि पुछंदसि बि त रेपर त हिनखे जेको आहे इन्हनि खे जेको मथां कलई हूंदी आहे, खट मिठड़े जे मथां कलई हूंदी आहे, या बिस्कोटनि जे मथां कलई, उनखे रेपर न? तूं छा जो रेपर आहे? यार मूंखे थेली थियणो हुओ। तोखे थेली थियणो? हा, पर वरी
बस रैपर थी हम अल्लाह साईं रैपर करे छॾियो माशाल्लाह थैली में मैन्युफैक्चरिंग फॉल्ट लगे तो मैन्युफैक्चरिंग फॉल्ट तो कंपनी में फॉल्ट कंपनी में फॉल्ट न सही आ तो ये जेको आ इन के छा चंदा जेको डिफेक्टेड डिफेक्टेड हा जेके मतलब बाद में जेको आ ड्रिंक के डिस्कार्ड करे छॾींदा आहिनि तो के पाकिस्तान में हलाई जा हिकिड़ो न बाहर सामान त मां पाकिस्तान में डिस्कार्ड थियली आ न पाकिस्तान में सब डिस्कार्ड थियलियूं असां अच्छा हां मूंखे त ईअं फील थींदो आहे भला बाबर इहो त थी वई मज़ाक माशाल्लाह जी, जी, असांजो जी। तमामु सुठो रैपर आहे ऐं असांजी जेका सिंधी में माना हिकिड़ो तमामु सुठो कमु शुरू कयो आहे तव्हां छो जो सिंधी में इहे जेके जॉनरास घटि आहिनि जीअं मां हाणे तव्हांखे पहिरियों रोस्टरनि सां मिलाए चुकी आहियां अॼु रैपर सां थी मिलायां सुभाणे तव्हांखे पन्ने सां मिलाईंदसि कॾहिं कंहिंसां दॿे सां मिलाईंदसि त इहो भला कीअं माना तोखे इहो ई छो चूज़ कयो ॿिया बि घणो कुझु हो यार इहो हिन में एक्सप्रेसिव हो इहो हिन में वधीक थॉट्स एक्सप्लेन करे था सघूं ॻाल्हि वधीक बि थिए सिंगिंग में हिकु सिट खणी उनखे यको उहो सेंटेंस यको हलंदो आहे हिन में असां जल्दी ॻाल्हाए सघूं था मतिलबु पंहिंजी ॻाल्हियुनि खे राइम रिदमेटिकल वे में अभी मूंखे हिन में इलाही सुठी लॻंदी कि जॾहिं मां रैप लिखंदो हुउमि त उहो मूंखे पज़ल लॻंदो हुओ कि हे राइम हिते आहे हिन खे खणी हिते रखियो हिन ॻाल्हि खे हिते जोड़ियो हिन ॻाल्हि खे हिन सां कनेक्ट कयो त रैपिंग इज़ लाइक पोएट्री बि चई सघूं था हिकिड़ी पोएट्री बि आहे त इहो जेकी पोएटिक एसेंस आहे हिन जो इन मूंखे फैसिनेट कयो वधीक त इन करे मां इहो चूज़ कयो न सुठो आहे माशाल्लाह इहो हिकिड़ो नओं हो आहे ऐं ॿियो हिन में माण्हू पंहिंजी ॻाल्हि बि करे थो वञे हा न भला इहो आइडिया तोखे केरु ॾींदो आहे हे गानो मिसाल जेको तुंहिंजो रेप अचे थो पियो त इन में माना इहो आइडिया पाण लिखंदो आहे को ॿियो पाड़े वारो ॾेई वेंदो की प्लेट में असां जीअं पाड़े वारनि खे प्लेट में ॾेई वेंदा आहियूं भाॼी वग़ैरह पाड़े वारा आहे त टैलेंटेड हुजनि हा त अलाए किथे हुजनि उहे तुंहिंजी जॻह ते वेठा मुंहिंजी जॻह ते हुजनि हा मूंखे अक्सर जेको तूं कंहिंजो पाड़े वारो हुजे हा पर मां त कंहिंखे आइडिया न ॾींदुमि आइडियाज़ पंहिंजा हूंदा आहिनि मूंखे 90% आइडियाज़ पंहिंजा ईंदा आहिनि ठीकु आहे ऐं जेके 10% हूंदा आहिनि उहे माण्हुनि खां मिलंदा आहिनि एंड कुझु आइडियाज़ मूंखे मारो भाउ बि ॾींदो आहे मैसेज कंदो रहंदो आहे व्हाट्सएप ते कि यार हे आइडिया ॾिस हे ईअं त हुन मां कोई मूंखे सुठा लॻंदा आहिनि कोई असां एक्ज़ीक्यूट कंदा आहियूं कोई न कंदा आहियूं बट यस 90% मुंहिंजा हूंदा आहिनि टोटल हिनमहिल ताईं माना घणा ॻाए चुको आहियां इहे रेप 25 खनि गाना ॻाए चुको हूंदुमि 25-30 माशाल्लाह न पोइ इन्हनि मां फेवरेट तुंहिंजो कहिड़ो आहे फेवरेट मुंहिंजो गानो मुंहिंजो पहिरियों गानो आहे कहिड़ो गुंडो थियो आहे हाणे तूं गुंडो थियो आहे क्वींस रोड जो हाणे तूं गुंडो थियो आहे मंडो कंदुमि मां तोखे मंडो कंदुमि क्वींस रोड ते मां तोखे मंडो कंदुमि ये तूं धमकी ॾिनी आहे माण्हुनि खे त तूं इहो रेप ॻायो आहे इहा धमकी न हुई माना हा धमकी चई सघूं था एक्चुअली जेको हो असांजो सिंधियुनि ड्रामनि जो रुझान हो की जेको आहे न माना दाबो करणो आहे ॿिए ते त उहो मूंखे ॾाढो वणंदो पोइ जेको आहे मारो भाउ हुओ हिकु बार उहो हुनजो दोस्त हूंदो अहमद मारो भाउ आयो काज़िम चए थो मां हिकिड़ो गानो ठातो आहे मां कहिड़ो चए थो हमाद हाणे तूं गुंडो थियो आहे क्वींस रोड जो हाणे तूं गुंडो थियो आहे मंडो कंदमि मां तोखे मंडो कंदमि क्वींस रोड ते मां तोखे मंडो कंदमि पोइ हुन में वरी मां नेक्स्ट लाइन एड कई कंडो मिलियो हा मूंखे कंडो मिलियो मच्छी मानी में मूंखे कंडो मिलियो ऐं लेटर हुनखे राइट कयो त उहो हिकिड़ो फंकी वे में जेको असांखे ॾाढो फैसिनेट पियो करे त उहो मुंहिंजो फेवरेट गानो रहियो आहे पर हा माण्हू हुनखे चवंदा की क्रिंज स्टफ आहे एंड पर मां हुनखे एज़ एन एंटरटेनमेंट आर्ट फॉर्म वरितो त उहो मुंहिंजो उहो इन करे फेवरेट गानो आहे छो की उहो गानो भले एतिरो सुठो न हुजे पर हुन मूंखे इंस्पिरेशन ॾिनी की अॻिते मां लिखां त उन गाने जो छा रिस्पॉन्स हुयो उनजो त इलाही सुठो नओं तो अपलोड कयो काथे अपलोड कंदो आहे उनखे मां नयो अपलोड कयो फेसबुक ते एंड उन ते इलाही व्यूज़ अची विया मतिलबु उन ज़माने में मां 70,000 उन ते व्यूज़ अची विया फेसबुक ते 70,000 हा उन ज़माने में माना इहो वॾो हा उन ज़माने में वॾो अचीवमेंट हो को हाणे हिन ज़माने में बि 70,000 वॾो अचीवमेंट आहे बिल्कुलु ईअं आहे उन खां पोइ वरी हिकिड़ो छोकिरो उहो उन जंहिंजो मां मतिलबु नालो खयो हिकिड़ो हसनैन नाले सां वरी उहो छोकिरो उहो हिकिड़ो उहो सम्झो हुन मूंते गानो ठातो आहे उहो वरी पंहिंजी चडी गैंग खणी अची वियो मां वटि क्वींस रोड ते मूंसां वेहण जेको आहे त उहा उन गाने लॻा न हा ठूशा वूशा लॻा ॿ पादर आयासीं हुन मां बि ॿ पादर आया जेको आहे तमामु सुठो कमु कयो तव्हांखे मां एप्रिशिएट कंदसि इहे विड़ादार रहो त असांजा सिंधी बि अॻिते प्रोग्राम थींदा रहनि हटको कुटको हले उन खां पोइ मारे भाउ जेको आहे मिसअंडरस्टैंडिंग में उहो गानो ई डिलीट करे छॾियो मुंहिंजा व्यूज़ ई हली विया
गानो डिलीट थी वियो फेसबुक तां मूंखे ॾाढी कावर आई मां चयो ईअं कीअं डिलीट कयईं मां यूट्यूब ते चैनल ठातो मां नयो पेज ठातो पंहिंजो फेसबुक ते मां वापसी अपलोड कयो उन खां पोइ बि उन ते मतिलबु 30-40 हज़ार व्यूज़ अची विया रिस्पॉन्स आयो पर हा हुन गाने ॾाढे हिकिड़ो पुश ॾिनो कैरियर खे मुंहिंजे म्यूज़िक कैरियर खे न पोइ उन गाने में माना तोखे जॾहिं व्यूज़ मिलिया त तूं चयो मां हे त माना सुठो कमु आहे हे त हले थो हा इहो हले थो उन खां पोइ वरी मां थोरा अलॻि तरीक़े गाना ठाता ठोशेबाज़ी वारा त न ठाता पर हा हुन खां थोरा सुधरी वए पोइ सुधरी वियमि पोइ हाणे मुंहिंजो म्यूज़िक इवॉल्व थी वियो आहे मेच्योर थी वियो आहे छोकी 13 साल जे ॿार जो 13 साल जो दिमाग़ इहो तूं उन महिल 13 सालनि में ठाहियो हा 13-14 सालनि जो मुंहिंजे ख्याल सां को 7 साल थी विया हूंदा 2013 में ठातो हा अच्छा पोइ असां उन महिल कोन ॿुधो असां तव्हां न ॿुधो हूंदो छोकी मुंहिंजी सिर्फ़ु सखर जा जेके दोस्त हुआ उन्हनि में रीच हुई 70,000 माना सखर में आहिनि न माण्हू सखर में त ॾाढी एॾी रश थी वई आहे सखर में ईअं लॻो न जेतिरी ईद ते रश हूंदी न हाणे डेली ओतिरी रश हूंदी आहे माशाल्लाह अल्लाह साईं सखर खे वधाईंदो अहिड़ा प्रोग्राम सखर में ॾाढी थींदा रहनि भला तुंहिंजी वीडियो केरु ठाहे वीडियोग्राफर कहिड़ो थी मां उहो इन में ग़रीब आहियां अच्छा हूअं कहिड़ो तूं अमीर हा हूअं बि हूअं त मतिलबु इन में मिसकीन आहे हूअं त ग़रीब आहे ग़रीब आहे इन में मिसकीन आहे वीडियोग्राफर न आहे जेको आहे त अक्सर दोस्त वोस्त जेके ईंदा आहिनि उन्हनि खे कैमरा ॾींदो आहे सेटिंग करे उहो मुंहिंजी शूट कंदा आहिनि माशाल्लाह भला हेॾी तोखे जो चई थो त सखर में माण्हू उन महिल 2013 में गानो आहे त तोखे सुञाणींदा त पोइ स्कूल में या हेॾे होॾे कॉलेज में पोइ माण्हू जो छा रिएक्शन हूंदो नालो न थियो बदनाम वधीक थियुमि नहीं बदनामी भी तो नालो है हां बदनाम हुए तो नाम ना हुआ करो डायलॉग त ईअं ई हो रिएक्शन ईअं हो के इलाही दोस्त त माना जेको खिलंदा अॻे अरे छा थो करे माना छा शुरू कयो कहिड़े कमनि में लॻी हुआ माना इहो डायलॉग मां इलाही ॿुधियो ये कौन से कामों में लग गया यार तू वाह वाह त माण्हू हुन वक़्तु आर्ट फॉर्म खे न पिया सम्झनि त पर मां इग्नोर कंदो आहियां मां पंहिंजी मस्ती वारो माण्हू आहियां मूंखे फ़र्क़ु ई न पियो मां इग्नोर कंदो आहियां कैरी ऑन कयो हुन शइ खे पर फैमिली इन माना इन सभिनी जे हूंदे फैमिली जो छा रिएक्शन हुयो छा पिया चवनि त सुठो कमु थो करे या कहिड़ो ॻाइण जो नओं कढियो थी तरीक़ो छो असां वटि त इन जी एतिरी अवेयरनेस बि त कोन्हे न पा बिल्कुलु मूंखे बि ख़बर न हूंदी त रेप छा हुजे मां चयो छोकिरा छा था करनि पिया फैमिली में मूंखे सपोर्ट मिलियो बाबा सपोर्ट कयो अम्मी सपोर्ट कयो हाणे ताईं सपोर्ट कंदा आहिनि इवन बाबा पुछंदो आहे फोन करे कि यार दे ख़बर छा सीन आहे कहिड़ो गानो थो करे वाह वाह मतलब मिटर माइटर उहो त माना हिकिड़ो हूंदो आहे न साड़ वारो फैक्टर बि त थींदो आहे न हिकिड़ो उहो त असांजे ब्लड लाइन में आहे न उहो त नथा कढी सघूं न मासी उन्हनि कुझु चयो हूंदो न तोखे चयो त नथो पर हा माना कुझु माइट सपोर्ट कयो कुझु माइटनि सपोर्ट न कयो कंहिं माइटनि खे ॻाल्हि न वणी कंहिं महिल भई छा थो करे जेको आहे पंहिंजी ज़िंदगी बर्बाद थो करे हिन उमिरि में पढ़े नथो इहे कम थो करे कुझु माइटनि जो इहो रिएक्शन अड़े जानी छेके रख कम खे हा कुझु जेके क्लोज़ हुआ वधीक जेके सम्झनि पिया न माशाल्लाह सुठी ॻाल्हि आहे हाणे मां तोखे ॾियां थी ॿ टे डेलाग ओके उहे डेलाग तोखे मांखे रिपीट करे ॿुधाइणा आहिनि सही आहे जीअं रिपीट टेलीकास्ट थींदो आहे नी शो मुंहिंजो सही आहे ईअं ई तोखे माना रिपीट करणा आहिनि हे ॾाढो लाड़काणे जो तूं सखर जो आहे लाड़काणे जो तमामु माना मशहूरु हिकिड़ो जुमिलो आहे हूअं मुंहिंजो बाबा लाड़काणे जो आहे अच्छा बाबा लाड़काणे जो आहे जी जी माना तुंहिंजा बि रूट लॻनि था तुंहिंजी बि रेलवे लाइन ओॾो विछायल आहे त सुठी ॻाल्हि आहे असांजा सिंधी बि लाड़काणे में अचनि शो शोरा छा ते शितो शो आहे शो शोरा छा ते शितो थियो आहे इहो थियो चई वई न ॾिस विच में कि तूं लाड़काणे वारनि जी माना ईअं सम्झो दुखती रंग ते वॼे पेर रखियो आहे थियो त चवणो ई न आहे न वरी ट्राई कयो हा शो शोरा छा ते शितो शो आहे माशाल्लाह मां सदकू ईअं ॻाल्हायो मां वॾो खूनी माण्हू आहियां कुतिर करे छॾींदो मां इहो त माना हिकिड़ो जुमिलो इन कर जो खूनी माण्हू ताईं मां वॾो खूनी माण्हू आहियां कुतिर करे छॾींदो वाह वाह हे थी डायलॉग मासी मोरा जो पंहिंजो ओके हेलो अस्सलाम वालेकुम बा कहिड़ा हाल ख़ुशि आहियो टेटो लॻा पिया हेलो अस्सलाम वालेकुम छा हाल आहे भाउ ख़ुशि आहियो टेट लॻा पिया मां भाउ जो त लोस ई न कढियो त विच में पंहिंजो इम्प्रोवाइज त न कर न हल सही आहे रिपीट मासी मोरा थी करे ॻाल्हाए हिन में तुंहिंजो अबा छा हाल आहे त इहो तुंहिंजो हवालो वठी वे माण्हू वरी हिकु बार हेलो अस्सलाम वालेकुम बा कहिड़ा हाल ख़ुशि आहियो टेटो लॻा पिया हेलो अस्सलाम वालेकुम कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो टेट लॻा पिया हा वॾेरा नवी दे मां तोखां हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाब वठंदुसि वॾेरा नवी दे मां हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाब वठंदुमि वॾेरो चवंदो अच बेदार में लही आहे त तोखे ॾिसां था भला हाणे हे जेको थोरो आहे मां दिलि न चवंदी त पुछां पंहिंजे महिमाननि खां पर हाणे
तूं आयो आहे पंधु करे सीड़जी आयो आहे तोखे पुछां पंधु न आयो आहियां मां न पंधु करे माना छा ते बि आहे त पंधु करे आहे न कन बटण ते बटण ते पुॼी वई हल सही आहे पंधु करे मूंसां प्यार जो इज़हार कर तूं वाहे जो छोकिरो जेको आहे प्रोग्राम में इदारे जेको आहे फ्लैट क्वेश्चन आहे या छा मानो छा सीन आहे न इहो सीन इहो त तूं तारीफ़ कर अच्छा तू मज़दूरी कराई जा महिमाननि को मुंहिंजी मर्ज़ी आहे मां न इहो कहिड़ो इहो न मां त कंदसि न मां पंहिंजी तारीफ़ न कराईंदसि बाक़ी छा बचो मासी कपिड़ा सुठा पिया था थी बहितरीन कपिड़ा आहिनि माना महांगा था लॻनि न कपिड़ा नज़र अचनि था कपिड़नि जे अंदरि जेका छह फुटनि जी माई आहे उहा तोखे नज़र नथी अचे मासी वार सेट आहिनि तुंहिंजा वीआईपी वार त मां विग पाती आहे बाक़ी मुंहिंजी कहिड़ी तूं तारीफ़ कई पोइ हलो मासी ये अखियूं ओके थी अखियुनि ते बि भाई मेकअप वारा अलाए छा छा थपियो आहे पोइ छा कहिड़ी तारीफ़ कयां छा जी तारीफ़ कयां मां कद बुत जी तारीफ़ कर कद की तारीफ़ ठही मां जे तो कदा पियो छा मां तो जेतिरी आहियां मां मतलब मूंखां छा 2 इंच वॾी हूंदी आहे ॿुधो था ॻाल्हाए बाक़ी पाण जेतिरो कयूं वेठो आहे तूं ॼायो बि न आहे त मां पैदा थियल मां तुंहिंजी छठी बि हिननि हथनि सां खाधी आहे नुक्तियूं सगर जेके विराया बाक़ी त यादि ॾे मासी तारीफ़ कराईंदी न तारीफ़ कराइणी आहे ॿुधाए न पोइ बाक़ी हाणे मासी सुठी थी लॻे ॾिसो ही तारीफ़ जो माना अनोखो अंदाज़ माशाल्लाह न अबा तोखे तारीफ़ पोइ रशीदी जेको बाक़ी लॻे थो पियो मां कोशिशि पूरी कई आहे तव्हांजे लाइ पर थोड़ी घणी पर माना तूं नाकाम थी चुको न हा शायद जेको रही पास जे तूं थियो आहे 9th मैट्रिक में बस इहो जेको रही तोखे भाभी पास करे थी छॾियां जेको रही बाक़ाइदा चीटिंग करे पकड़ो बि वियो माशाल्लाह तमाम सुठी ॻाल्हि आहे असांजा सिंधी बि अॻिते वधनि अहिड़ा प्रोग्राम थी अहिड़ा प्रोग्राम चीटिंग कंदा रहो ॾिस न छोकिरो प्राउडली तो ॿुधाईंदो त मासी मां चीटिंग करे मां छो माण्हुनि सां कूड़ ॻाल्हायां पर हुन खां पोइ महिनत बि कई भाउ हुन खां पोइ त पाण हाणे किताब ई पढ़णो आहे 12 किताब पढ़ी चुको आहियां घर पियो माना कोर्स खां बिना जी माना ईअं इंटेलेक्चुअल मार्केटिंग बिज़नेस जूं किताबियूं तूं छा कंदो बिज़नेस पढ़ंदो अथई छो पंहिंजो अॻिते हली कम पैसा न आहिनि कम ॿार बच्चा न आहिनि पालणा मासी तोखे ॿार बच्चा पालणा आहिनि छो ई त टेंशन भला हाणे हिननि खे छॾ सवाल मां इहो ॿुधाए शादी जो छा इरादो आहे माना शादी अरेंज कंदी लव कंदी छा कंदी मासी मां लव मैरिज सोचे वेठो आहियां घर वारनि मां आसरो आहे घर वारनि मां 80% 80% बाबो त चए तो करायूं अम्मी दी चए छो छतो थियो हली चुप करे वे सेट त थियण ॾे छोकिरे खे अम्मा सोचे थी त नुंहं जो घुरायां घर में छोरो टको कोन तो कमाए पियो पोइ इहो बि रदो ख़र्च वधंदा न हा ईअं थींदो सुठी सोच आहे माशाल्लाह पर हा मुंहिंजी बि इहा ई सोच आहे बिल्कुलु सेट थिए माण्हू पोइ वरी हाली लोडन में हूं स्टेबल न आहियूं माना लव कंदे अथी न लव माना किस हाँ प्यार तो हमने भी किया है भाई तो बाकी छा फायदो अभी तुमको बताएंगे हम जब होगा फिर बताएंगे नहीं अभी तो प्यार हो गया ना बा हाँ तो प्यार नालो हाणे कोन पुछंदसि टीवी ते तो सही है सही पर माना तोखे प्यार छो आहे हाँ भला इश्क जा सतायल बि आहियूं इश्क जा सतायल बि आहियूं इश्क ते मां तोसां ॻाल्हि ॿोल कयां थी पई हाणे थियो आहे हिकिड़ो असांखे ब्रेक जो टाइम त नाज़रीन कारे नवन जो वरी ब्रेक खां पोइ मिलूं था पिया ऐं इन ब्रेक खां पोइ वरी हिन सां मां रांदियूं खेॾंदीमांव वेलकम बैक नाज़रीन असां जेको आहे सो तव्हांजे शो मासी मोरा ऑनलाइन में वरी मां तव्हां सां गॾु आहियां मासी मोरा मुंहिंजो घरड़ो अबा ॾिसो था ग़रीब माण्हू जेको आहे मेहियूं वयूं आहिनि चढ़ण इन जे करे मां चांहि न पीआरींदी आहियां इन्हनि खे महिमाननि खे मां चवंदी आहियां अबा मेह वई आहे चढ़ण शाम ईंदी शाम त अॼु चांहि जो ढुक पीअण खां उहो बि कोन विहंदा पोइ मिड़ी बची वेंदी आहे इहे 20 रुपया जेके बचाए रखंदी आहियां पती जा पैसा काॾो आणिया घणा पैसा जमा कया थी मासी बसि मां भांडारे में रखिया आहिनि हाणे जॾहिं थिया त पोइ कढंदसि भांडारो भञंदमि त वरी पोइ का असल में कामेटी में पैसा ॾींदी आहे पैसा ओॾे हला वेंदा आहिनि कामेटी भरी तव्हांजा कामेटी जा सिस्टम बि वॾा जेको आहे हलंदा आहिनि अबा ग़रीब आहियूं छा कयूं गुरबत में इहो ई त हिकिड़ो सहारो आहे जो मिसाल 20 रुपया रखंदी आहियां भांडारे में होॾे वीसी में ॾींदी आहियां कामेटिन में ॾींदी आहियां उहे वरी भञी करे ऐं पोइ कुझु शइ वठंदी आहियां पर जेके कामेटिन में ॾींदा पोइ नंबर बि त पाण आहे न अगले महीने मूंखे इनजी कढिजां इन जे करे जो ज़रूरत में माण्हू खे पवे थो न इहो बि आहे इन जे करे हाणे पर जेके असां नंढे लाइ कामेटी खेॾंदा आहियूं हुन में बस पर्ची कढंदासीं ऐं जंहिंजो निकितो हुनखे मिलंदो
तव्हांजो दौर पोइ अलाए तूं कहिड़ो 1920 जो आहे तूं अलाए 1909 जो आहे बाक़ी असां वटि त इहो सिस्टम ॿियो आहे असां ईअं न कंदा आहियूं बाबा असांजो सिस्टम इहो आहे मूंखे महिल ज़रूरत में ईंदी त चवंदसि फलाणी खे चवंदसि मूंखे त इहा फोन बि कोन करणु ईंदी आहे मां इहो मिड़ई टिली करे मिड़ई जांच ॾाईंदी पोइ इहा मूंखे ॿुधाईंदी आहे अरे त हिन दफ़े तोखे नथी ॾेई सघां जो फलाणी खे जेको आहे सो कमु आहे मथे महीने हाणे मूंखे चपू यकी बेज़ार कयो त मूंखे वठी ॾे मोटरसाइकिल हाणे बाबा ग़रीब माई काॾो आणियां साइकिल वठी ॾे हुन में मोटर हणी चए मोटरसाइकिल हा बा हो चरियो आहे न तो वांगुरु सियाणो आहे मां वारो अच्छा मोटरसाइकिल में चए मोटर हणी ॾेसि चरियो आहे को जेको आहे सो अखियूं कपिड़ा लाहे थो घुमे अबा माशाल्लाह हुन वटि अकुल आहे सम्झे थो हर शइ खे तूं त सिर्फ़ु इहो मोटरसाइकिल जी ॻाल्हि थो करे त मां मोटर हणी ॾियां हो चई मूंखे 125 वठी ॾे मुंहिंजा सभु दोस्त फर था कंदा वतन 125 ते 12 मां हिकिड़ी जुमिलो ॿुधायोमांसि मां चयो 125 घर खे बाए तेल खे तीली मां चयो तोखे 125 वठी ॾिनमि त पोइ त बस न मासी तूं बि बस रैपर थी वञ मां कोशिशि त कयमि वॾी कोशिशि त कयमि त रेपर छा पर मूंखे चांस न ॾिनो कंहिं इन जे करे हाणे सोचां थी त यूट्यूब ते पंहिंजो चैनल खोले उते रेपिंग शुरू कयां बस इहो शुरू कर जेको आहे अगरि को न ॿुधंदो बि त माना को कंहिंखे नुक़सान त न ॾींदसि पोइ बसि इन जे करे रांदियूं भला खेॾंदे सच ॿुधायां मां क्रिकेट खुआरी ॿुधाए अॼु तूं कूड़ ॿुधाए रांदियूं खेॾंदे क्रिकेट मूंखे इलाही वणंदी हुई हा इहो कूड़ आहे छुपन छुपाई ऐं जेके रोलियूं गेमियूं हिक ॿिए खे ॻोल्हबो आहे खो खो इहे मूंखे इलाही वणंदियूं हुयूं गुॾी रांदि खेॾे कॾहिं इहे न गुॾियुनि जी शादियूं कराइदियूं छोकिरियूं जेके हा इहा बि मूंखे इलाही वणंदी हुई गुॾियुनि जी शादियूं कराईंदा हुआसीं असां दोस्त वेही करे चिदा खेॾंदा हुआसीं माशाल्लाह चिदा वाकई खेॾंदा हुआसीं अच्छा पोइ उहे गुॾियुनि जी शादी न कराईंदा गुॾी शादी न वञे हा तो बि भत भत काई अची आहे काथे न तव्हां हलो असां रांदि शुरू कयूं तव्हां सिखे अच्छा हाणे मां तोसां खेॾंदसि रांदि ओके सही आहे चिदनि रांदि न आहे न ॾीटी ॾकर आहे हे वरी थोरी मुख़्तलिफ़ गेम आहे हिन में पहिरियों जेको असांजो राउंड आहे उहो आहे रैपिड फायर माना तोखे टेम न आहे झटपट करणी आहे हिते दस्ती माना जल्दी जल्दी जवाब ॾियणो अथई थोरी देरि कए त सम्झे पाण खे आउट थी वेंदे ओके न मां ॿियो कुझु पई जवाब पर हाणे मां डिफेंड करियो चङो हाणे पहिरियों सुवाल आहे तोखे त इन्हनि ॿिन्हिनि मां कहिड़ो रेपर तव्हांखे सफ़ा न आहे वणंदो ठुफ न आहे वणंदो ग़लति जवाब ॾियणो आहे सही जवाब ॾियणो आहे सही जवाब ॾियणो आहे न हे रैपिड फायर आहे उहो ग़लति वारो ॿियो तूं तोखे ॿुधाई अॻिते आहे उहो ओके इन्हनि ॿिन्हिनि मां कहिड़ो रेपर तव्हांखे सफ़ा न आहे वणंदो आबिद बिरोही या कुमेल बुखारी सफ़ा त न पर बसि केरु पसंदि आहे इहो नथो ॿुधाए सघां न जेको न वणंदो आहे तोखे उहो ॿुधाए कुमेल तूं मूंखे सफ़ा बि न वणंदो आहे माशाल्लाह अली ज़फर ऐं आतिफ असलम मां कहिड़ो तव्हांखे ना पसंदि आहे ना पसंदि आहे ही तूं रैपिड फायर में ओके आतिफ असलम पंहिंजे गाने मां हिननि ॿिन्हिनि मां कंहिंखे खणंदे रूबी अली या अनीता मोहरम रूबी अली इन्हनि खे खणंदे हा कहिड़ो जॉनर वधीक वणंदो आहे क्लासिकल या रॉक क्लासिकल ॻोठ वणंदो आहे या कराची ॻोठ में मुराद सखर जो सखर जो आहे न हा सखर वणंदो थी कराची नथी वणे कराची में मन लॻो आहे पर वणंदो सखर आहे सखर सां माना दिलि आहे तुंहिंजी माशाल्लाह तमामु सुठो हाणे जेको असांजो ॿियो राउंड आहे उहो आहे अवाम जी अदालत माना अवाम जो त इल्ज़ाम हया आहिनि उहे तोखे ॿुधाइणा आहिनि त वाक़ई इल्ज़ाम सही आहिनि ग़लति आहिनि अगरि ग़लति आहिनि त ईअं छो था चवनि माण्हू अच्छा सही आहे त जेको तव्हां ते पहिरियों इल्ज़ाम लॻो आहे उहो इहो आहे त तव्हां में एटीट्यूड ॾाढो आहे माना ईअं सते आसमान ते तुंहिंजो एटीट्यूड घुमंदो थो वते ईअं इल्ज़ाम बिल्कुलु मतिलबु एटीट्यूड खे अगरि माण्हू ईअं डिस्क्राइब कंदा की हे सिधे मुंहुं ॻाल्हाईंदो न आहे सही आहे न त एटीट्यूड जेके उहे चवंदा आहिनि उहे एक्चुअली स्ट्रेंजर्स हूंदा आहिनि उन्हनि खे मां सुञाणींदो न आहियां जंहिंखे मां सुञाणींदो न आहियां हुन सां मां हेॾो ॻाल्हाईंदो न आहियां न पोइ तूं फैन फॉलोइंग कीअं हलाईंदे पर मां केतिरे माण्हुनि सां डील करे सघां थो पहिरियों खां ई ज़िंदगी में 200 माण्हू क्लासमेट्स आहिनि स्कूल वारा आहिनि दोस्त आहिनि ॿिया आहिनि एॾे माण्हुनि खे मुंहुं ॾेई वेठो आहियां केॾे माण्हुनि खे मुंहुं ॾींदो मुंहुं छा तोखे चंदो घुराईंदा आहिनि छा तोखे जेको आहे सो भत वठी वेंदा आहिनि छा मतिलबु मुंहुं ॾेई वेठो आहे माना ग़लति परसेप्शन आहे ग़लति आहे इहो एटीट्यूड न आहे न मूं में एटीट्यूड न आहे मां हाणे मूंखे इहो ॿुधाए तुंहिंजी नज़र में एटीट्यूड आहे छा इहो यार मुंहिंजी नज़र में एटीट्यूड इहो आहे कि रूड ॻाल्हाईंदो आहे इहो माण्हू ॻाल्हाईंदो न आहे इहा अलॻि शइ आहे मां ॻाल्हाए ई न हिकिड़ो हूंदो आहे रूड ॻाल्हाए ॻाल्हाईंदो ई न आहियां माना ॻाल्हाईंदो ई न मतिलबु ॻाल्हाईंदो रिस्पॉन्स ई न आहे माशाल्लाह तमामु सुठो कमु थो करीं अलाह तोखे अॻिते वधाईंदो इन फील्ड में तोखे सक्सेसफुल थियणो आहे बिल्कुलु ईअं ई आहे तव्हां ते ॿियो इल्ज़ाम इहो आहे त तव्हां पाण ॻाईंदा आहियो
पाण ई सम्झंदा आहियो माना तव्हांजो ॿियो को सम्झे ई नथो यार मां त सम्झंदो आहियां ॿिया नथा सम्झनि तव्हां न सम्झंदा आहियो मुंहिंजी म्यूज़िक अब मां आहियां पुराणे दौर जी न तव्हां बि माना धोखेबाज़ी करे आयो न मां मूंसां कहिड़ो तो सां वेही ते कूड़णा मां पुराणे दौर जी आहियां त मां घटि ॿुधंदी आहियां रेपिंग बेपिंग जी जेका थींदी आहे यार मां उहो सम्झंदो आहियां पंहिंजी म्यूज़िक पर ॿिया सम्झंदा या न शायदि इहो सच हुजे नथा सम्झनि त न सम्झनि कमेंट नथा करे ॿुधायो बाबा इलाही माण्हू सम्झंदा आहिनि पर जेके नथा सम्झनि उहे न सम्झनि एटीट्यूड चेंज मम्मी न आहे ॿुधंदा वञो छोकिरे जो तव्हां ते इहो बि इल्ज़ाम आहे त तव्हां दोस्तनि खे बि रिप्लाई न आयो कंदा भला बैलेंस न हूंदो थी छा ॿुधाए सची ॿुधाए न त 20 रुपया मां हिते लोड करे मुंझाए तव्हां मुंहिंजा हमेशह पैसा पिया हूंदा आहिनि बैलेंस हूंदो आहे फुल बिजी हूंदो आहे मां ॿ 2 रुपया मोकिल न मां ॿियनि ॾे लोड न कराईंदो आहियां पंहिंजे लाइ रखो आहे एटीट्यूड प्रॉब्लम त दोस्तनि खे रिप्लाई कंदो आहियां बिज़ी हूंदो आहे इलाही त न कंदो आहियां बिज़ी छा तुंहिंजूं खड्र जूं फैक्ट्रियूं थियूं हलनि को तुंहिंजो हिते वाड़ो लॻल आहे ॿिए जो तोखे मेंहूं ॾुहिणियूं छा हींअर त खंडरी फैक्ट्री ऐं वाड़ो न आहे पर जेकरे वाड़ो ऐं खंडरी फैक्ट्री खोलियां पोइ त तव्हां पोइ ॿुधो त पोइ त कंहिंखे बि रिप्लाई न कंदुमि हींअर त बसि यूनिवर्सिटी आहे खंड जी फैक्ट्री खोलींदे ऐं मेन जो वाड़ो खोलींदे बि पाण कमु कंदे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मुलाज़िम रखंदे त हुननि खे गाइड बि त करणो हूंदो न 24 कलाक गाइड कंदे इहो सच आहे मां माण्हुनि खे रिप्लाई न कंदो बसि इहा ॻाल्हि मूंखे ॿुधंदी बाक़ी हाणे तूं भला कंहिंखे भाए ई नथो छो इहो बि तो ते इल्ज़ाम लॻो आहे कोई भाइण जहिड़ो मिले नथो माशाल्लाह तमाम सुठो बहुत अच्छे सुन के खुशी हुई मुझे बहुत खुशी हुआ मतलब जेके भाई नो मतलब वो लायक अच्छा माना भाई भी अथो कुछ जेके भाया तो वो लायक अच्छा माना जेके नथो भाई वो लायक ने माना तमाम समझिए ने बाणे माण्हू न तमाम सुठो न भाई के असा के चाहे जेके नथो भाई उहे बेचारा परेशान छड वजी करे पर तो ते ॿियो इल्ज़ामात तू पंहिंजी दुनिया में गुम आहे दुनिया में त तव्हांजी गुम आहे मतलब सभिनी जी दुनिया आहे मुंहिंजी त पंहिंजी न आहे तुझे लाइ अलॻि दुनिया ठाराया भला ऑर्डर ॿिया ऑर्डर ते तुझे लाइ तयार कराया तयार करायो हुन में गुम थी न पर फिलहाल त मां इन ई दुनिया में गुम आहे दुकान थी खोल रहा मां हिते इन जो मतलब इहो त न आहे की माना मां बस घर वेठो हूंदो आहियां ॿिया कम वधीक सोशलाइज़ न कंदो आहियां माना सोशलाइज़ नथो करी हाँ इहो सच आहे मां एॾो सोशलाइज़ न कंदो आहियां पर ईअं न आहे की मां सोशलाइज़ करणु पसंदि न आहे न पर छो न कंदो आहे टाइम न मिलंदो आहे सोशलाइज़ करण जो छा आहे त टाइम न मिलंदो आहे न पोइ हाणे मां सोचां तुंहिंजो हिकिड़ो वाड़ो इनॉग्रेशन कराया तुंहिंजी सही आहे अच्छा हाणे मज़ो अचे थो भला इहो ॿुधाए शो में माना सवाल जवाब आहे तो ख़बर तो मजाक थी कयां बिल्कुल ही ये मैं सबनी सा कंदी हम अब तू को आशबार उड़ाए लई आए न सही है गूगलू ताजी मजाक वणंदी आ मूंखे सुठो आ न मेहरबानी माखे भाए तो इयो चवंदा त माखे त भाए तो हां सही आ मेरे के तो भाए तो खुश किस्मत आयो ॾिसो था खुश किस्मत भी चाहियो हाणे जेको असां राउंड खेॾंदासीं उन्ही में तोखे ग़लत जवाब ॾियणो आहे सही ग़लत माना उबतो जवाब ओके जे मिसाल मां तोखां पुछां आबा तुंहिंजो नालो बाबर मंगिया तू चइजो न हालांकि ये तो सही ॻाल्हि आहे न पर तोखे चवणो आहे न ठीकु आहे त पहिरियों जेको सुवाल आहे मां बाक़ी खिलती अचे अहिड़ो सुवाल अहिड़ो आहे न हाणे मां कीअं पुछां तोखे मां खिलण खे कीअं बंदि कयां कहिड़ो 2 मिंट भला मांखे ॾिठो हां खिली वठो तव्हां पूरे तरीक़े सां मां खिली वठां टेब बि त हुजे न डायरेक्टर ओॾो बाक़ी यकी चए थो त मां जल्दी करे छा का अॼु देरि कई थी मां अञा ताईं फीडर पीअंदो आहियां हा मां अञा ताईं फीडर पीनो मां अगरि रेपर न हुजां त वेल्डर हुजां मां बाक़ाइदा वेल्डर हुजां बाक़ाइदा टिश्मो अथई जेको वेल्डर पाईंदा वठी वठो मां सस्तो आहे सस्तो आहे मां साल में हिकु दफ़ो विझंदो आहियां हा मां त साल उहो बि नथो विझां 12 साल विझंदो 10 साल पहिरियों ईंदो हाणे वरी माशाल्लाह रिकॉर्ड बणणो 10 साल मना रखे तो एतिरो टाइम रखां तो न जुमो न ईद न ईद त विंज रमज़ान में इहो मांजो कुर्ब कर मांजो चवण वठ रमज़ान में हिकिड़ो दफ़ो विझंदो कर हिकिड़ो दफ़ो विझां साल में हिकिड़ो इहो छा आहे त मेरो बेरो लही विधे साबुण 2 सालनि में हिकु दफ़ो सही आहे हाणे तूं एॾो ज़िद करे तो चङो भला 2 सालनि में हिकिड़ो दफ़ो ई मांखे ज़बान ॾिनी थी बाक़ी न तो फिरजाए न बस सही आहे जेको आहे पंहिंजो हाणे 2022 में विझंदुमि हा 2020 में विंतो हाणे 22 में तारीख़ ॾियां मां पाण डिसाइड कर तारीख़ मां डिसाइड करे वेंदुमि अच्छा पाण तारीख़ मां इहो लेटर में लिखी मुंहिंजी जाए मां अप्रूव कंदसि सही आहे त उनी तारीख़ ते मां बि त फ्री हुजां न ॾिसां त सही न तूं मूंखे जो ॾिसे मां त पंहिंजो विझंदुमि न कहिड़ी ख़बर तूं न विझे
पोइ मां कीअं तोखे ॿुधायां, मां बसि मुंहिंजी ज़बान ते यकीन न थी मासी। ज़बान ते तुंहिंजी काथे यकीन कजे जेका 10 साल विझे नथो उनजी ज़बान ते कहिड़ो एतबार कंदो। चलो सही आहे। हे ॿियो जेको आहे, मां ड्रेसिंग सेंस में गोविंदा खां मुतासिर आहियां। हा बिल्कुलु ड्रेसिंग सेंस आहे। माशाल्लाह गोविंदा जी ड्रेसिंग में मुतासिर थियो। हा बिल्कुलु जबरदस्त। मुंहिंजो पसंदीदा गानो आहे, मैं तेरी दुश्मन तू मेरा, मैं नागिन तू सपेरा। इहो फेवरेट गानो आहे। बस पोइ मूंखे अॼु खां पोइ तो ते शक थी वियो आहे। हाँ तू भला नागड़न वागड़न में छो थो ॿियो करे, गलत सोबत है। अॻे भला जोगिरी सां गॾु रहे छा? मैं जोगी हूँ गानो ना है ॿुधो तव्हां? उहो बि तुंहिंजो फेवरेट आहे? उहो मुंहिंजो फेवरेट न आहे, उन सां मुतासिर थी पोइ इहो गानो फेवरेट कयो। अच्छा वाह वाह, न तमामु सुठो। अहिड़ा जेको आहे सो गाना ईंदा रहनि, प्रोग्राम थींदा रहनि, सिंधी अॻिते वधे। ऐं माना गेमिंग में मूंखे ख़बर पइजी वई तुंहिंजी, तूं माना माशाल्लाह सियाणो बि आहे, दिमाग़ हलई थो। बिल्कुल। भला बादाम खाईंदो आहे छा? बादाम त न खाईंदो आहे, बाक़ी पंहिंजो एक्सरसाइज कंदो आहे। ये मां सलाह थी ॾियां, भुली हम छा कुछ? भुली न वञा, दिमाग़ आईक्यू लेवल तेज थो थी वञे। अच्छा सही आहे, बादाम खाईंदो। वठी मोकिलजां न मोॾे मासी। मां 20 रुपया वीसी में ॾियां कर तुंहिंजे लाइ बादाम वठां। 20 रुपया वीसी ॾींदी थी? 20 रुपया ॾींदी आहियां। इहो छा नालो अथसि, इहे भंडारे में रखंदी आहियां इहे 20 रुपया। ऐं वीसी घणी ॾींदी आहे? वीसी बि ॾींदी आहियां। मां तोखे छा कमु ॿुधायां, रहंदो मां सुभाणे दाड़ो वणी वञे जंहिं वटि रखां थी पई कमेटी। दाड़ो मां चवंदुमि तुंहिंजे घर? मुंहिंजे घर न, जंहिं वटि रखां थी कमेटी, वरी उनजे घर वेंदुमि मां। कमेटी बि तुंहिंजे लाइ? पैसनि जे लाइ तूं कुझु बि करे सघे थो। चङो, हाणे हिकिड़ी नंढड़ी ब्रेक था वठूं पिया। नाज़रीन काॾे न वञिजो, हिन छोकिरे सां जेको आहे सो कचहरी जारी रहंदी असांजी, ऐं इन ब्रेक खां पोइ वरी मिलूं था। वेलकम बैक नाज़रीन। तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा आने लाइन। तव्हांखे इहा ख़बर न हूंदी, मां ॿुधायांव थी पई अॼु। तव्हां मासी मोरा आने लाइन था ॾिसो पिया। जेको चैनल तव्हां हिनमहिल हलायो आहे न, इहो कशिश चैनल हलायो आहे, ऐं जुमे जो ॾींहुं हूंदो तव्हां वटि। ॾिसो मूंखे केॾी ख़बर आहे, मां बि लॻे थो पहिरियों जेको आहे न इहो माण्हुनि जा हथ पढ़ंदी हुअसि ऐं माण्हुनि खे इहो ॿुधाईंदी हुअसि, नजूमी हूंदी हुअसि मां। एतिरी भला कंहिंखे कहिड़ी ख़बर। मां सां गॾु आहे जेको आहे सो बाबर अली मंगी, रैपर आहे असांजो तमामु सुठो सिंध जो, ऐं माशाल्लाह तमामु सुठो कमु बि करे पियो। छो जो नवनि जनरेशन खे, जेका असांजी नई जनरेशन आहे या टैलेंटेड आहे, तॾहिं मां मैडम सां बि ॻाल्हाईंदी आहियां, या पंहिंजे शो जे डायरेक्टर काशिफ आघाणी साहिब सां ॻाल्हाईंदी आहियां, त हू मूंखे मना न कंदा आहिनि। चवंदा नएं टैलेंट खे त माण्हू मौक़ो ॾे, खणी अचे, उन्हनि सां सुवाल पुछे। तव्हांखे माना हिकिड़ो ॾेखारींदा आहियूं त हिननि जी ज़िंदगी कीअं आहे, जेके नवां माना जेके ॿार अचनि था पिया असांजे हुन में इंडस्ट्री में, हिकिड़ी नए आइडिया सां गॾु अचनि था। छो त ॾिसनि था पिया पुराणा हे शयूं थी वियूं आहिनि, हाणे इहा कंदासीं त असांखे लिफ्ट कोन मिलंदी। पोइ इन जे करे का नई शइ खणी अचूं। जीअं मां आयसि, इहो कैरेक्टर तव्हांजे लाइ खणी आयसि, त तव्हां चयो मासी वाह वाह। अॼु माशाल्लाह मां तव्हांजी टीवियुनि ते वेठी आहियां, पहिरियों मां तव्हांजे यूट्यूबनि ते वेठी हूंदी हुअसि, हाणे माशाल्लाह तव्हां रिमोट ते बि मूंखे ॾिसी सघो था। त हाणे असां इन जे करे जेको आहे सो बाबर खे बि घुरायो आहे, त हे नई जेका शइ आहे रैपिंग, इनखे करे थो पियो। भला बाबर कॾहिं इश्क लॻो तोखे? हा। कहिड़े क़िस्म जो इश्क? परे खां अची जेको ईअं धम करे मुंहं में लॻंदो आहे। इश्क आहे की न भींडो आहे जो तोखे मुंहं में थो लॻे पियो परे खां? भींडी आहे इश्क, इश्क बि भींडो आहे। इश्क आहे न ख़बर खाधनि खां पुछो, हा न? न पोइ कीअं माना इश्क कंहिंखां इंस्पायर थी करे? तो इश्क कयो कंहिंखां इंस्पायर थी करे? बाबा खां इंस्पायर थियमि। बाबा खां इंस्पायर थियमि। बाबा वॾो को आशिक़ हो छा? बाबा इश्क कंदो आहे मां साम्हूं जी त वाह वाह, इहो तो ॿुधाईंदो हूंदो। बाबा सलाहूं ॾींदो आहे सुठियूं सुठियूं, जेको आहे के मतलब इश्क कयो। हा चवंदो आहे इश्क कयो, पर प्योर कयो, कयो त सचो कयो, ईअं मेड़ाई न कयो। माना मां वारो इश्क न करनि, प्योर करनि। हा प्योर। मां त हर गेस्ट सां इश्क कंदी आहियां। हा इहो इश्क न, बाबा चवंदो आहे हिकु इश्क कर ऐं कर दिलि सां कर, न त न कर। पोइ मिलियो न मिलियो छा शो? हा मिलियो। इश्क मिली वञे त छा मज़ो आयो? VIP आहे। हा भला इश्क जो तुंहिंजे जो इहो जेको आहे तुंहिंजे कम जे बारे में छा राय आहे उन इश्क जी? इश्क मां चवंदो आहे की सुठो कमु आहे जेको आहे, माना जेको दिलि तुंहिंजो करे थो, जाॾे तोखे ज़िंदगी वेठी थी वञे तूं वञ जेको आहे। पर मां इश्क करण वारनि खे हिकिड़ी ॿी बि मां सलाह ॾींदुमि,
अबा ॿुधो इश्क कयो पर ख़्याल सां इश्क कयो सही आहे न इश्क कयो त दफ़ा ईअं माना मरो न जेको आहे इश्क में मजनू थी न वियो जेको आहे इश्क कयो ज़िंदगी सां गॾु अगरि सही आहे इश्क मिले थो ठीकु आहे इश्क नथो मिले त पोइ पंहिंजे कमकार सां लॻी वञो जेको आहे छोकिरा नशा पता करे अलाए काथे कुंडनि पासनि में पिया हूंदा आहिनि इश्क करे त उहो इश्क न कयो माना पंहिंजे इश्क में अगरि थड़ी बि वञो था त पंहिंजे कम सां इश्क कयो कम सां इश्क कयो बिल्कुलु अच्छा भला मोहबत कॾहिं कई मोहबत ऐं इश्क में फ़र्क़ु छा आहे मासी मोहबत जेका आहे उहा मैट्रिक थी अच्छा इहो मुंहिंजो जुमिलो आहे डायलॉग आहे मोहबत मैट्रिक आहे इश्क पीएचडी आहे जेको मैट्रिक ऐं पीएचडी में जेको आहे न इहो फ़र्क़ु इहो मोहबत ऐं इश्क में फ़र्क़ु आहे हिकिड़ी लेवल जो फ़र्क़ु आहे सम्झे फिजिक्स पास मोहबत हेठि लेवल ते आहे हा इश्क मथी लेवल ते आहे पीएचडी आहे मां इश्क कम सां कयो आहे मोहबत कई आहे बाक़ी मोहबत माना माण्हुनि सां कई हा माण्हुनि सां कई आहे अच्छा जानवरनि सां त न जानवरनि सां न सुठी ॻाल्हि आहे माण्हू सां ई करे बिल्कुलु ईअं ई तव्हां जानवरनि सां कई छा मासी पंहिंजी मेह सां मोहबत कंदा मेह सां मुंहिंजी मोहबत थी जेसि ताईं न ॾिसंदी आहियां मूंखे घर में का शइ न वणंदी थी बसि सही आहे पर चढ़ण वेंदी आहे त पोइ पोयों घर में मां परेशान हूंदी आहियां अलाए कहिड़े हाल में हूंदी अलाए हुन खाधो हूंदो अलाए न अलाए पाणी पीतो हूंदो अलाए न अलाए वाह में टुॿी ॾिनी हूंदई सही आहे इश्क त मां जेको मेह सां कयो अच्छा मुंहिंजी मेह बि मां सां अहिड़ो इश्क कयो पोइ वरी विच में मूंखे थियो त हिनखे खपायां पैसनि जी ज़रूरत पई इश्क कई मेह सां वरी इश्क खपाए थी ग़रीब थी वियसि न छा कयां पोइ इहो जो मां हिनखे खपायो त तूं भाउ आहे मुंहिंजो भाणेजो आहे भाउ त न आहे भाणेजो थियो मां इहो जेको आहे सो रातियूं ॾींहं हिन खां रुनसि अरे वेही ढुंढकारा ॾींदी हुअसि पोइ मां खां पंहिंजा ॿार अचे पुछंदा मां तोखे छा हिकिड़ी मेह हुई मां चयो मेह त तव्हां खां हुई न मुंहिंजो त ॼणो इहो जिगर हुई न पोइ मां इहो रुनी सां ऐं पीर बि घुमिया में ॾाढा मां चयो इहा मेह मूंखे मिले वरी वापसि पिड़ी वारनि बि वरी जेको आहे सो खपाए छॾी अलाए काथे पोइ मां इहे तावीज़ कराया न छॾियो को पीर न को धागा कराया मूंखे मां चयो पंहिंजी मेह मिली वरी मां वटि कमेटी जो निकिती त पैसा आया मां चयो हाणे पंहिंजी मेह त पूरी वापसि करायां बिल्कुलु अबे खे चवां पोइ मां इहो जेको आहे वॾा वस कया बीबी सगोरी को पाणी पढ़ाए करे वरी उन्हनि मूंखे ॾिनो त भाउ हे करे जेको मूंखे जेको ॾस ॿुधाए त उहो कयां किन चयो त वञी पहिरों खणो मेह जो उन मेह जो पहिरों खणी उन मालिक वटि पुॼो उन खे पैसा ॾेई वापसि कराए घणी जी विकतई घणी जी वरितई अबा मां जेको आहे सो लख रुपए में ॾिनी पैसा उन महिल मूंखे छा आहे त मुंहिंजी मेह बि त मेह हुजे न भटारी जो तूं खीर पीए त तूं चए माशाल्लाह माना बाक़ाइदा मेह हुई ॿ त सिर्फ़ु खीर ॾींदी अच्छा त हे असांजा जेके मां पाड़े में खीर बि खपाईंदी हुअसि गुज़र सफ़ा बि कंदी हुअसि पर पोइ हिते पइजी वियसि पोइ इहो मां तोखे तूं कपाए छॾी मासी पंहिंजी मोहबत वारी छा कयां तूं बि सोची तो बासी तूं हवाल कयो पर हाणे काथे पुॼाऊं हाणे काथे पुॼायो पोइ अबे खे चवां इहो मां वॾा माना वस कया पोइ मूंखे ख़बर पई इहो गिटार तुंहिंजो किरी थो पए मेह जी लॻे थो ड्राड़ नथो ॿुधी सघे अबा 2 मिंट हो तो मालिक जेको आहे ॿुधे थो तोखे जा का मसलो छो आहे उहो अबा अबे खे चवां इहो पता कराया में मूंखे पूरा 3 महीना लॻी विया पोइ मूंखे ॿुधायूं त फलाणे ॻोठ में फलाणो जेको भाॻियो आहे इन वटि तुंहिंजी मेह अबे खे चवां मां पुछा करायो पुट खे मुंझ में पहिरियों मां चयो पुछनि त रक़म छा था चवनि मेह जी अब मां सां 2 लख ॿधी बीह रहिया मां चयो मां लख रुपए में ॾिनी आहे मां 2 लख छो ॾियां तव्हांखे पर इश्क न पुछे ज़ात इश्क न पुछे त इहे 2 लख न मां इहे उनखे पंहिंजी हिनखे मासी खे जेको आहे सो कॉल कई जेका कमेटी रखंदी आहे फोन वॼी अबा हिन खईं फोन मुंहिंजी मां चयो मासी मां रोई ॾिनो उन सां मां चयो मूंखे पई आहे हिन महिल पैसनि जी ज़रूरत मूंखे तूं इहा ॾे 2 लख करे ॾे हुन चयो तुंहिंजो यां फाड़िया तूं जेको आहे 2 लख जा मश्करी ॾिठी आहे मां चयो अदी मां नथी सम्झाए कुझु बि मूंखे पंहिंजी मेह खपे पोइ अबुआ इलाज मिंथूं पेरनि ते पोतियूं बि रखियूं मां पोइ मां इहे 2 लख वठी तूं माना जेको आहे इश्क में 2 लख माना लाख रुपया नुक़सान खाधई लाख रुपया नुक़सान पूरो लाख रुपयो इश्क में तू वरी बि लाख रुपया नुक़सान खाधो आहे माण्हू त अलाए केतिरो नुक़सान बर्बाद थी विया हां तूं खैर आहे मां अफोर्डेबल आहे अफोर्डेबल तुंहिंजे लाइ न मां ग़रीब माई आहियां मां वटि 20 रुपए जी चांहि न पीआरींदा महिमाननि खे तूं सोच 2 लख जो जेको आहे जेको सौदो करे आई आहे न
तूं मुंहिंजे दिलि खां पुछ हा ईअं अबा मेह त खणी मां वठी आयसि मेह मूंखे सुञाणे छा काथे इश्क त हिकु तरफ़ो हो वन साइडेड लव हो अबा पोइ इहो मां लोड़ियां पई मां ऐं मेह खे वॾियूं कटियूं खारायूं खड़ू खाराई मां चयो हिनखे यादि अचे त मां पुराणी मालिकाणी आहियां तुंहिंजी हुननि निभागण लाइ मेह खे छा खारायो अलाए पोइ साई सावल रोज़ खाराईंदासीं पलाल चाराईंदासीं जो मूंखे मेह सुञाणे ई न पोइ इहो मां रोईंदी रड़ंदी वतां वन साइडेड लव जा इहे पिटी थी वतां सूर मां चयो हाणे छा कयां शेरो शायरी भी पढ़ी हूंदई शेरो शायरी इन ते मां सहरा कढिया अरे सेरा में ते सेरा जुदाई में प्यार में तोखे ख़बर आहे कि तू रैपिंग थो करे मां वरी सेरा कढिया सेरा बीड़ा कढिया जो तोखे डुडकार ॾेई रोई अच्छा दुखन वारा सेरा अक्सर त मां नचंदे ॾिठो आहे सेरनि ते माण्हुनि खे दुखन वारा सेरा बि असां चवंदा हुआसीं पोइ इहो मां हिन ते सेरा चवां रोई पवां पहाड़ी वारियूं मायूं मां ॾे अचनि मूंखे चवनि अदी मोरा तूं रोए छाकां थी तोखे कहिड़ी जेको आहे सो खुटी कयो आहे पर अब मां इन सां बस हाणे मुंहिंजे इश्क जी दास्तान तुंहिंजी इश्क जी दास्तान भाई दुख वारी मूंखे लॻे दुख वारी शायदि रोवां रोई जाए ज़रूर रोई जाए तुझे इन में तू रुने कॾहिं इश्क में मां न रुनी सफ़ा को ठेका रो माना रो अची न तू अखि में बोलो ही न मां रुनो न आहियां मां रुन हो वारनि मां न आहियां मतलब रुनण वारो सीन ही न आहे जेको आहे नंढे लाइ बाबा मारियो छत ते वेही हुको वो पियां हुको न पीजो स्मोकिंग बैड फॉर हेल्थ बाबा मारियो पोइ रुनो बस उहो बस नंढे लाइ रुनो हुन खां पोइ त इलाही टाइम थियो आहे अच्छा मां त जॾहिं में का रोईंदी हुअसि त पोइ इहो हिकिड़ो सेरो कढियो मां गानो अलाए सेरो आहे मूंखे त ख़बर बि कोन पवंदी आहे रोई छो थो मूंखे सारे ओ हाणे रोण मां छा वरंदुई छा प्रोनाउंसिएशन भी पंहिंजी सेरे में छा आहे त मां इहो छा चवंदी आहियां लाड़काणी जी अलाह जो शुक्र आहे लाड़के वारनि सां दिलि लॻे लाड़काणो इज़ लव पर माना हिकिड़ो छा आहे त मेह जी दास्तान थी ॿुधायां इहो इश्क कर इश्क कयूं जेको इश्क में आहे उहो कंहिं बि शइ में न आहे तूं मैट्रिक पास कई आहे या मोहबत कई आहे मां PhD कई वेठी आहियां बिना स्कूल वेंदे ॾिसो न तॾहिं PhD ते वञी पुगी आहियां मां तूं हाणे मूंखे इहो ॿुधाए तोखे मां घणो बोर कयो आहे तोखे वधीक बोर न कंदसि मां त तूं मूंखे छा ॿुधाईंदे पंहिंजे हिन रेपिंग सांगन मां अबा हे मुंहिंजो प्यारो गिटार आहे तुंहिंजो इन सां इश्क आहे न मुंहिंजो बिल्कुलु इहो जो खणी भॼी वॼाए पोइ मारींदुमि मां त मां विड़ी पवंदुमि न पोइ डबल की बत जी ॿिए जी भरी ईअं कर न छो मां विड़ी पवंदुमि गिटार खणी वञी भॼे कोई मुंहिंजो मां गिटार तव्हांजी में खणी कोई भॼे पोइ छा कंदो मां त ॾिठो ई त मां जेको आहे सो तूं विकती पाण मूंखे विकिणा थोरी थो विकिणण ते त घणा ॿुधाए मूंखे घणा ॾियां तोखे न पहिरियों गिटार न विकिणबो आहे अच्छा इहो पहिरियों गिटार जेकी मासी तूं ग़लती कई उहा मां न कंदुमि वाह वाह चङो हाणे ॿुधाए मूंखे ॾिसां तूं छा थो ॿुधाए पियो अबा कराची आयो हुअमि जॾहिं मां शिफ्ट थियो हुअमि कराची त गानो ठातो उहो जेको आहे ला 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 ॾाढो मज़ो आहे हिप हॉप थी जानी हिप हॉप थी रोब में घुमनि हा सिंधी प्यारा सॼा टिप टॉप थी जानी टिप टॉप थी जानिया तूं हा मुंहिंजो प्यारो सुठो जानिया तूं अरे केॾो भलो जानिया तूं हा ॾाढो प्यारो भलो जानिया तूं यो 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 हलऊं था कराची हा अमी मना नायक पो पाबंदी छाजी पो त बाबो भी राज़ी ये हिक जगह पे वहां तू खेॾ नहीं बाजी काॾे तो वञे मुंहिंजा सुठा जानी हा हेॾे अच वठी ॾे प्यारी रानी अबा काॾा मिलंदी मूंखे प्यारी रानी हेॾे शहर सॼो लॻो पियो आहे पाणी पाणी हा फोन कर पंहिंजे हाणे पंहिंजो स्वैग आहे हा डॉक्टर ड्रे जो न हे पंहिंजो स्वैग आहे पाता नाइकी जा बूट 2 पीस सूट हाणे सेल्फी त कढ सुहिणा लॻा तो मां क्यूट खण पंहिंजी माई पंहिंजो माइक पंहिंजो गिटार मेहनत जो पैसो ऐं रोलेक्स जी वॉच बेबी तू ॻाल्हि ॿुध माना नंढो ॿार ॿुध स्नूप डॉग जानी या सिंधी आहे पॉप हा ला 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 ॾाढो मज़ो आहे हिप हॉप थी जानी हिप हॉप थी रोब में घुमनि हा सिंधी पहिरियां सॼा टिप टॉप थी जानी टिप टॉप थी कराची में मुंहिंजो ॾाढो मन लॻो आहे हितां जो मौसम हेवन लॻो आहे हितां जे माण्हुनि खे आहे पैसे सां प्यार अरे सभु छॾ हली घुमूं शाही बाज़ार या तेरी जी कुल्फी शिकारपुरी अचार रंग ॾिस ज़िंदगी जा वेठो आहे बेज़ार हा पोतो आहे हिते आहियां क्वींस रोड खां या ज़ेबिस जी गिटन में बीठो आहे आज़ाद नीरी जींस पीली शर्ट टाइट टोपी आया ये
नीरी जीन्स पीली शर्ट कारी टोपी आ यार फकीर माण्हू जानी प्यारा आयूं पाण दिलदार हलो थी चाची सुसी कुछ कर मस्ती साईं सखर जी गर्मियुनि में कुल्फी थी वई सस्ती हाणे कुल्फी थी या सस्ती नाहे तो प्यार खेतपुर में हली कुछ कयूं जुगाड़ छोके वेठा उते पाजा भंगोड़ी यार हा ला 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 ॾाढो मज़ो आ हिप हॉप थी जानी हिप हॉप थी वाह वाह तू त माना शिकारपुर सखर का के न छॾियो माना कंहिंखे न। पहुची वई अना तमामु सुठो ईअं लॻो त माना मुंहिंजो जेको आहे सो पाड़े में नंढो छोकिरो आहे चिंटू अच्छा तो सॼो ॾींहुं चिंटू जेको आहे इहो कंदो आहे बेतक ॿुधाईंदो आहे गीत दड़ीअ जा गॾिजी ॻायो पैसो लधो पटता घणा ॿुधाईंदो आहे पोइ मूंखे उन जी यादि अचे वई मां चयो तूं बि बेत ॿुधायो पर सुठो माना तूं रेप करे वई हिन जो हा सुठो रेप कयो तूं चङो हाणे नाज़रीन हिकिड़ो ब्रेक था वठूं पिया वरी ब्रेक खां पोइ तव्हां सां वरी मिलंदासीं इन सां छोकिरे बाबर मंगी सां असां जेको सुठो रेपर आहे उन सां वरी कचहरी कंदासीं ॿिया सवाल कंदीसासीं काॾे न वञिजो ओके वेलकम बैक नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा ऑनलाइन त मां आहियां तव्हांजी होस्ट ऐं दोस्त मासी मोरा पाण सिर तव्हां सां ॻाल्हायां थी पई अॼु असांजो जेको गेस्टड़ो आहे बाबर अली मंगी उन सां कचहरी जारी आहे सुवाल जवाब पुछांसि थी अॻोड़े त वीचारे खे मां सफ़ाई परेशान करे छॾियो ॿुधायोमांसि मुंहिंजे में सां वन साइड लव जेको हुयो वीचारो परेशान थी वियो त असां बि इश्क कयासीं पर मासी तूं त इश्क में ॿ पेर अॻिते निकिरी वई आहे पर हाणे छा थो करे सघिजे मां जेके इश्क कंदसि त उहो मेहन सां गऊन सां कंदसि पंहिंजे घर में कंदसि की खट बट सां कंदसि माण्हुनि सां मुंहिंजो इश्क थींदो कोन्हे को बाक़ी फ्लर्ट मां सभिनी सां कंदी आहियां छो छॾियां पंहिंजो जेको आहे सो चानस त बाबर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए एक्टर कहिड़ो वणंदो आहे तोखे नवाज़ुद्दीन सिद्दीकी वणंदो आहे एक्टर नवाज़ुद्दीन सिद्दीकी वणंदो अथई? उन जेका फेवरेट फिल्म जेका तोखे सफ़ा ईअं टिक वणंदी हुजे उनजी इलाही फेवरेट फिल्म आहिनि मुंहिंजी हाणे हिकिड़ी रिसेंटली फिल्म आई हुआ साईं खे चवां यार नाला भुली वेंदो आहियां मां बॉलीवुड फिल्मुनि जा अक्सर जेको आहे विसरी वेंदो आहे मां हिकिड़ी फिल्म आई हुई नालो यादि नथो हुजे नेटफ्लिक्स ते आई हुई साईं खे चवां सॉरी सीरीज ही सॉरी फिल्म न हुई सेक्रेट गेम यस यस मूंखे हलाइण नहीं थी टच स्क्रीन मोबाइल पर इहे ॿुधाईंदा आहिनि मुंहिंजा ॿार त मां इहो जेको आहे सो सेक्रेट गेम में आई आहे मां चयो भाउ ॾिसो त ॾिसो भले भला एक्ट्रेस कहिड़ी वणंदी थी ॾुखियो सवाल इहो छो भला मायूं न वणंदियूं मायूं वणंदियूं आहिनि पर इलाही वणंदियूं आहिनि माना वैरायटी इलाही आहे पसंदि अच्छा वैरायटी घणी थी वई आहे न ॾिसो त अॼुकल्ह रुझान अच्छा फेवरेट एक्ट्रेस केरु आहे करेला कपूर करेला केरु करेला कपूर करीना कपूर अच्छा करीना कपूर करेला करे सरी दिया तू नाला ही वो करे छॾियां वैरायटी इलाही आहे यार मांखे ॾिसो वञे की जेको आहे अंग्रेजाणी आहे हिकिड़ी एन मैरी नालो आहे हुनजो तव्हांजे लाइ त ॾुखियो नालो हूंदो पर हा उहा मूंखे वणंदी आहे उहा सिंगर भी आहे एक्टर भी आहे अच्छा सिंगर भी एक्टर भी आहे पर तुंहिंजो आहे शौक़ सिंगिंग और एक्टिंग में हाँ एक्टिंग में मुझे शौक़ आहे बिल्कुल मूंखे एक्टिंग करण में मज़ो ईंदो आहे माना सिंगर न हुजां त एक्टर हुजां सिंगर न हुजां त एक्टर हुजां सिंगर त न आहियां रैपर न हुजां त एक्टर न हुजां त वेल्डर हुजां अच्छा वेल्डर भी हुजां माशाल्लाह तमामु सुठो प्रोफेशन आहे इनखे अपनायो मां मज़ाक थो कयां अगरि मां सिंगर न हुजां रैपिंग न कयां त मां बेसिकली डिज़ाइनर हुजां न गाड़ियो पाके हाउस वाइफ हुजां तू त हाउस वाइफ न हुजां न मां डिज़ाइनर हुजां मूंखे डिज़ाइनिंग जो डिज़ाइनर हुजां भला सिंगर कहिड़ो वणंदो थी सिंगर कहिड़ो वणंदो आहे यार उहो बि अंग्रेज न मां तोखे जटी थी लॻा ॻोठाणीअ त छा मूंखे अंग्रेज़नि जा नाला न ईंदा आहिनि अंग्रेज़ वणंदो आहे अंग्रेज़ अरे अंग्रेज़ जो नालो डाहे छा मां मासी तू पोइते दौर जी आहे न मां हारी थोरो पोइते दौर जी मां मैं सां इश्क कयो पोइते दौर जी शी हा ज़ाहिर जी ॻाल्हि आहे हिन ज़माने में केरु मैं सां इश्क थो करे केरु बि न करे मां यूनिक आहियां छो अच्छा मूंखे एड शीरान वणंदो आहे एड शीरान हा नालो सही थी खणाया एड शीरान इहो ई नालो थी भाऊ समझा ए शो न ॾिसणो हूंदो वो पानी अच्छा थोड़ी सही हो शो हा अगर ॾिसे तो आई लव यू टू लिंक मोकिलायूं था लिंक मोकिली इहो करी तुंहिंजो अथस कांटेक्ट हाली त न आहे थी वेंदो दुआ खपे मासी तुंहिंजी फीमेल सिंगरनि मोकिली वणंदी फीमेल सिंगरनि मां कहिड़ी आंटी हाणे
यार फीमेल सिंगरनि मां मूंखे रियाना वणंदी आहे। रिहाना हा ये वरी मुंहिंजे पाड़े जी बाई खे त तूं सिंगर न कयो वेठो आहे यार रियाना उहा रियाना न आहे, उहा अफ्रीकन रियाना आहे। अच्छा अफ्रीकन रिहाना उहा इंटरनेशनल सिंगर आहे, हुनजो नालो रियाना आहे। त नालो रिहाना त हा, जेको अलाए मां चयो हिकिड़ी मुंहिंजे पाड़े में बि रिहाना रहंदी आहे, उहा त सिंगिंग न करणु शुरू थी वई आहे तंहिंजी करे मालिकाणी खे ॿुधायो तव्हां जी छोरी छा कहिड़ा कम शुरू कया आहिनि। हाणे मां छा कयां? हुनजा माइट जेके आहिनि न उहे हिननि खे सही न सम्झंदा आहिनि सिंगिंग विंगिंग खे, हा त मां चयो हो छोकिरी जेका हिननि को चोरी छुपे जी सिंगिंग मतां को रियाना ॾिसंदी हुजे सम्झंदी हुजे मां हुनखे थो चवां, अच्छा ईअं बि थी सघे थो, पर ईअं न आहे। भला खाधे पीते में छा वणंदो थी? खाधे पीते में मूंखे वणंदा आहिनि आलू चांवर भिंडी बटालू चओ न आलू आलू चवंदो आहियां मां, आलू तूं आलू चवंदो आहे पटाटे जहिड़ा तूं पटाटो चओ न। तूं वाङण जहिड़ी मां आलू चवंदो आहियां। अच्छा मां वाङण जहिड़ी सही आहे। कढ़ाई वणंदी आहे, चाइनीज़ इलाही वणंदो आहे। इहो भला एॾो ॿुधायो हुनजे छो थो ॿुधाए कढ़ाई वणंदी आहे, कढ़ाई वीचारी सोची मां वणांसि बि अथी मुंहिंजो नालो हेॾो छो थो इहे खणे पियो का वणिया त मां मिंथ में वञी करे अचां कढ़ाई खे वणंदी आहे काई कढ़ाई? कसर न छॾींदी आहे मासी अॼु न कसर छा तूं ॿीहर ईंदे छा वरी हिते? छो वरी ईंदमि न, छो वरी न घुराईंदी आहे? वरी घुरायूं अलाए कॾहिं मिलूं न वरी वरी इहो बि आहे तो में वरी एटीट्यूड बि आहे न, मूंखे एटीट्यूड ख़राब आहे, न वणंदा अथई। मतां रिप्लाई कयईं अलाए न कयईं। अच्छा माने मूंखे रिप्लाई न कंदी तुंहिंजो चएं सकर में ॾेई वेंदी ॿाहिरि उछले ॾींदी ॿाहिरि ॾींदी ब्रिज में क्लियर न आहे। न मज़ाक थो कयां मासी, मां अहिड़ो न आहियां, मां रिप्लाई कंदो आहियां माण्हुनि खे, उहो कुझु मिसअंडरस्टैंडिंग आहे जेको आहे। अच्छा भला इहो मूंखे ॿुधाए कहिड़ी भाॼी जेकी न वणंदी थी? बिह न वणंदा आहिनि, बिह न न वणंदा वणंदा आहिनि, जेके दाल न मटकी वणंदी में आहे। ईंदा आहिनि मटके में खणी ईंदा आहिनि इहे बि न वणंदा थी जेके न इहे बि मसालो न। विझी ॾींदा आहिनि न, न, बिह बिह मसालो त मूंखे हूअं ई न वणंदो आहे, चटपटा मूंखे खाधा न आहिनि चटपटा वणंदा, न न वणंदा थी, न खटाण बि न वणंदी थी, न लड्डू वणंदा थी, लड्डू वणंदा आहिनि। गुलाब हा जामुन वणंदा आहिनि। माशाल्लाह दिमाग़ में तमामु सुठो जेको आहे तुंहिंजो पैशन आहे हा लड्डू खाइण जो। अच्छा भला माना छा न वणंदो छा ॿुधाए कहिड़ी भाॼी न वणंदी आहे? बिह बिह ॿियो कुझु गोगड़ू दाल वणंदी अथव? दाल गोभी खाई आहिनि मां, दाल- गोगड़ू गोभी गोगड़ू वणंदा थी पुछाए थी वठी पुट के ॾियण जो अला तो ॻाल्हि हिकिड़ी करतो गोगड़ू एॾा कंसिडर न कंदो आहे, माना गोगड़ू गोगड़ू जो जो टेस्ट टेस्ट भुली वियो तो करे तूं यार। बेहनि सां मूंखे नफ़रत आहे, नफ़रत त न आहे, खाधो आहे नफ़रत जंग थी ताज जे विच में वेड़ थी ॿियो दाल सां मूंखे नफ़रत आहे, पर चणनि वारी दाल न, माश माश वारी दाल। अच्छा भला कढ़ाई घुराईंदो आहे जॾहिं ये माना पर्सनल सवाल इहो हिन में स्क्रिप्ट में कोन्हे सॼो त पर्सनल शो थियो आहे, माना मुंहिंजे इश्क ते ॻाल्हायो पीउ ते ॻाल्हायो भाउ, सॼो पर्सनल शो थियो आहे। तूं ये थोरो पर्सनल आहे अञा पर्सनल कढ़ाई जो खाइण वेंदो आहे ग्रेवी में दाल मिलंदी थी न, मूंखे मुंहिंजो मुंहुं ॾिसी मोटाए छॾींदा आहिनि, चवंदा आहिनि न ग्रेवी न ॾींदासीं, न न न ॾींदा आहिनि। इहो त इहो तूं मूंखे थैंकफुल करो तोखे शो में घुरायो तोखे त ग्रेवी में दाल मां तो शुक्रगुज़ार आहियां मासी तूं घुरायो हूअं त न न बाबा ऐसी कोई बात नहीं इहो मुंहिंजो फर्ज़ हुयो। अच्छा भला कुकिंग कंदो आहे पाण? हा यार मां कुकिंग ईंदी अथई, इहो मां इन ते मां थोरो इन अचु थोरो सीरियस थियूं हाणे, कुकिंग कंदो आहियां। मज़ाक थी कयां छा? अचे सीरियस छा अला पना ॾेमान नौजवान लॻी पई आहे सीरियस तूं थी बाज हो थिया अच्छा सही यार मासी अला पना एम्बुलेंस जो केरु मुंहुं ॾिसंदो सीरियस जो थियमि त पोइ एम्बुलेंस खणी वेंदी न मूंखे। अच्छा मूंखे थींदो आहे भओ एम्बुलेंस वो तोखे छा आहे? सही आहे कुकिंग ई माना कंदो आहे, आनो पचाइण ईंदो आहे। माशाल्लाह वॾो इहो टैलेंट हर आर्टिस्ट में, आनो पचाइण ईंदो आहे, पाणी गरम करण ईंदो आहे, माशाल्लाह तोखे अवार्ड ॾियां मां हिकिड़ो गिटार ॿुधाए थो ॿी बि शयूं त ॿुधाए न, आनो पचाइण ईंदो आहे, चांवर पचाइण ईंदा आहिनि। चांवर कहिड़ा पाणी में विझी उॿारींदो आहे? वाह वाह टैलेंट त कूट कूट के भराए तुझे में बेटा। आलू पचाइण ईंदा आहिनि, कढ़ाई पचाइण ईंदी आहे। अच्छा कढ़ाई पचाइण? हा कढ़ाई पचाइण ईंदी आहे। ॿियो आलू बि बटाटा आलू पचाइण ईंदा आहिनि, तरियल हो ॿिया तरियल ईंदा आहिनि, रधण न ईंदो आहे। बाक़ी कढ़ाई बाक़ाइदा ईअं टमाटा कढ़ाई में तरींदो त कोन्हे? अलाए अॼुकल्ह अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपियां अची वियूं अलाए छा। न न इहो न आहे। अच्छा भला ॿाहिरि मुल्क वञण जो को शौक़ु वौक़ु हुजई? हा ॿाहिरि मुल्क वेंदुमि, ऑस्ट्रेलिया वेंदुमि। ऑस्ट्रेलिया? अलाए मां चयो घणा माण्हू चवंदा आहिनि असांखे यूके वञण जो शौक़ु आहे, मां चयो पोइ तव्हां उमरकोट छाकाणि था वञो पिया? न मां ऑस्ट्रेलिया हिन करे वेंदुमि छो की हुते मुंहिंजो भाउ ऑलरेडी रहंदो आहे एंड उहो कमु कंदो आहे, पंहिंजी कंपनी रन कंदो आहे, हुन वटि वञी मां कमु कंदुमि ऐं
अॻिते म्यूज़िक कंदुमि ऐं इलाही शयूं कंदुमि हुते वञी करे। माशाल्लाह। भला मूंखे इहो ॿुधाए त जेके रैपिंग जो जेको असां वटि कल्चर अचे थो पियो सिंध में, इन जे लाइ छा चवंदे? त माना घणा माण्हू वरी हिनखे ग़लति बि चवनि था त हे छा चए क्लासिकल म्यूज़िक हूंदो, आबदा परवीन साहिबा ॻाईंदी, फलाणो सिंगर ॻाईंदो, ऐं हाणे जेको आहे सो हीअं ई लॻी पई आहे। अबा इहो ईअं की असांजी जनरेशन जो म्यूज़िक आहे इहो पंहिंजो असां थोरो फ्यूचर में था हलूं। असांजे पाकिस्तान में इन तरीक़े जो मतिलबु जेके असांजा म्यूज़िक आहिनि हलंदा ज़रूरु आहिनि, पर उन्हनि खे वरी ॿुधंदा बि आहिनि माण्हू, वरी उन्हनि ते जेको आहे तंज़िया तौर ते चवंदा बि आहिनि जेको आहे। त मां उन्हनि माण्हुनि खे चवंदुमि त तव्हां हिपोक्रेट न थियो जेको आहे, हर म्यूज़िक हर आर्ट फॉर्म हिकिड़ो पंहिंजो हुनजो मज़ो आहे, हर कंहिंजो टेस्ट आहे, उहो उन तरीक़े सां म्यूज़िक ठाहींदो आहे। क्लासिकल जो पंहिंजो मज़ो आहे, आराम सां राति जो वेही ॿुध। बाक़ी एनर्जेटिक म्यूज़िक आहे उहो EDM आहे असांजो, हिप हॉप म्यूज़िक आहे उहो बि असांजो थोरो एनर्जेटिक आहे। त जंहिंजो जेको मूड आहे उहो उन तरीक़े एक्चुअली तव्हांखे हर तरीक़े जो खाधो मिले थो, हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे तव्हां जेको ऑर्डर कयो। डांस कंदो आहे, झूमी रहंदो आहे। डांस सभिनि खां जेको मां ख़राब में ख़राब ज़िंदगी में शइ कई आहे न, उहा ई डांस आहे। न वणंदी थी या ईंदी न आहे। वाह वाह। भला मिसाल मां तुंहिंजो रिश्तो खणी थी वञा हिकिड़ी जॻह ते, हाणे तूं का अहिड़ी खूबी ॿुधाए जेका मां उन्हनि खे फलाणनि खे ॿुधायां माण्हुनि खे त तोखे हा करण रिश्ते खां, अहिड़ी कहिड़ी खूबी आहे? हा करण रिश्ते खां? हा, नाश्ते जो बंदोबस्त करे ईंदुमि सुबुह जो। माना माई खे नाश्तो कराए सघंदो, बाक़ी मानी बाक़ी पंहिंजो हुनजो ज़िम्मो आहे। न पोइ नाश्तो छा हो पाण नथी करे सघे छा? अहिड़ी का खूबी ॿुधाए न जेका रिश्ते जे लाइ करनि त हा इहो बि रिश्ते में कमींदो न। अच्छा पर मां कहिड़ी खूबी ॿुधायां जेको आहे खूबियूं टाइम ते मां पुॼंदो आहियां जॻहियुनि ते, लेट न थींदो। टाइम अचे न अचे कहिड़ी खूबी आहे? इहा ई खूबी आहे, ॿियो रैपिंग की खूबी त नथो ॿुधाए में ॾिसी चओ मूं में का बि खूबी कोन्हे का। मूं में का बि खूबी न आहे ईअं नथो चई सघां, छो आहिनि इलाही खूबियूं, पर मूंखे म्यूज़िक ईंदी आहे, फोटोग्राफी ईंदी आहे, मूंखे डायरेक्शन ईंदी आहे, स्क्रिप्ट राइटिंग ईंदी आहे, मूंखे एडिटिंग ईंदी आहे, माना वीडियो एडिटिंग, फोटो एडिटिंग, मूंखे साउंड एडिटिंग ईंदी आहे। वीडियो पाण ठाहींदो आहे तूं? हा वीडियोस वग़ैरह पाण ठाहींदो। माशाल्लाह तमामु सुठो। त मूं में इलाही खूबियूं आहिनि, मां कॾहिं बुख न मरंदुमि। अच्छा, जेके तोखे बैड कमेंट था करनि उन्हनि खे छा चवंदे? उन्हनि खे चवंदुमि चल पुत्र छुट्टी कर। वाह वाह। भला मैसेज ॾे आख़िर में को असांजे ऑडियंस खे। मैसेज यार इहो ई आहे की जेको आहे न, मां हिकिड़ो पंहिंजे एक्सपीरियंस मां मैसेज ॾियां थो। मैसेज इहो ई आहे की यार ज़िंदगी में जेको आहे न, मां मुंहिंजे इंटरव्यू में तव्हां ॾिठो हूंदो मां काफ़ी ग़लतियूं कयूं जेको आहे, पर ज़रूरी न आहे हर कंहिंखे माण्हू फॉलो करे जेको आहे, हर कंहिंजो पंहिंजो हिकु एक्सपेक्ट खणी सघे थो, ऐं ज़रूरी न आहे उअं तव्हां थियो जीअं तव्हांजा दोस्त आहिनि जेको आहे। त पंहिंजो टाइम तरीक़े सां यूज़ कयो ज़िंदगी में, एंड जेको आहे पंहिंजी आर्ट खे पाण पहचानो। अकेलो टाइम गुज़ारियो ज़िंदगी में, अकेलो टाइम रहणु सिखो, दोस्तनि ते डिपेंडेंट रहणु न सिखो, सही आहे न? पाण खे डिस्कवर कयो, ज़िंदगी नंढड़ी आहे, जेतिरो एंजॉय करे सघो था एंजॉय कयो। बाक़ी माण्हू जेके ताना ॾियनि तव्हांजे आर्ट फॉर्म खे ईअं चवनि उअं चवनि, उन्हनि खे चओ चल पुत्र छुट्टी कर। चल पुत्र छुट्टी कर, इहो माना नओं तूं जुमिलो कढी छॾियो, चल पुत्र छुट्टी कर। इहो मां चवां त हिते कैमरा मैन बेबीरा मैन सभु हलिया वञनि, मां अकेली वेठी शो होस्ट कढी वठां। सुभाणे ख़बर पए रिकॉर्ड ई कुझु न शो आहे, वरी ॿीहर अचिणो पवे। हा चल पुत्र छुट्टी कर, इहो एटीट्यूड आहे थोरो, शायदि चई सघूं था। अच्छा हाणे मां तोखे चवां चल पुत्र छुट्टी कर, पर उन खां पहिरियों मासी जेको नथो वणे उनजी ॻाल्हि, जेको न वणे उनखे चवणो आहे, ॿुधाए त न इहा ॻाल्हि। मूंखे कहिड़ी ख़बर जेको वणे थो उनखे बि मां इहो चई ॾियां, पोइ त कोई बि न वेठो हूंदो, अकेलो रिकॉर्डिंग करणी आहे वेही करे शो में। पोइ छा कयां, हलंदो बि पाण वठी हलंदो अॼु मोबाइल में। पोइ नाज़रीन हाणे असांजो प्रोग्राम जो जेको आहे टाइम ख़तमु थी वियो आहे, त वरी अॻिले हफ़्ते मिलंदासीं, मथे हफ़्ते मिलंदासीं के नई गेस्टड़ी या गेस्टड़ी सां। तेसि ताईं पंहिंजी होस्ट मासी मोरा खे, मासी मोरा ऑनलाइन प्रोग्राम मां इजाज़त। अॼु असांजो जेको गेस्ट आहे उहो आहे बाबर अली मंगी, असांजे शो जो डायरेक्टर जेको आहे काशिफ अली आगानी साहिबु। उन खां अलावा असांजे ओबी में ख़ादिम वेठो आहे, ख़ादिम हुसैन, ऐं हेॾा कैमरा ते नोमान ऐं अली मोहम्मद वेठा आहिनि। त सभु असांजी पूरी टीम खे इजाज़त ॾियो, वरी इनशाला जेको आहे सो मिलंदासीं। गानो आख़िर में हिन जे गाने ते एंड कंदसि मां, हाणे चवांव थी अल्लाह हाफ़िज़। कोरोना जो गानो ठातो हो, हलो ॿुधाए भला। सही आहे, ॾाढो हलो उहो। आयो 2020 रोड ते वायरस आ भी, निकुर जा घरों न घुमे तो करोना,
हाँ चीन का आया तो के यहाँ है बुधायो आउट ऑफ कंट्री अचो बैक टू द सीन आयो सेल्फ क्वारंटीन यहाँ पर सेल्फ क्वारंटाइन पियूं होटल ते चाइन छोरा चरियो त नाए थींदा केसेस डबल जानी हथ पे जामल थोरो डिस्टेंस टू रख बट नोबडी गिव्स अ आउट ऑफ लक हाणे कर्फ्यू लगो आ शहर लॉकडाउन सब क्रैक डाउन मुंजो एसके टाउन कॉन्स्पिरेसीज बोलो विटामिन सी हाणे ग्लोबल एमरजेंसी माण्हू कुछ क्यूट तू भी खा एरो फ्रूट जेको करे तो के सूट लगी पई मार लूट हाणे इंस्टीट्यूट सब क्लोज अब घर वेहो रोज मुखे न डारो दा जोश केसेस हाई लो बेबी बुध न वंजा तू स्टाइल दुकान थी बंद सब सेफ ता रहन so where is the fun don't rub I nose and the wise nose on the side note I psycho छोरा साइड पे हो मंगिया on the mic yo class 1 fun वेठो बैक सीट ते नंढो कद लगंदो न लाइको पर अॼु बीठो आहियां तुंहिंजे साम्हूं हाणे आमां ज़ाहिर थियो जानी साणो थोरो तू बि थी हा घटि थी इम्यूनिटी पंहिंजो तू बचा कर मुंहिंजो नालो आहे कोरोना हा ईंदुमि मां खचाखच ईंदुमि मां खचाखच जानी साणो थोरो तू बि थी हा घटि थी इम्यूनिटी पंहिंजो तू बचा कर मुंहिंजो नालो आहे कोरोना हा ईंदुमि मां खचाखच ईंदुमि मां खचाखच